एक फ़क़ीर पंहिंजी कहाणी जो बयान करे बीठो त ॿिए फ़क़ीर कुछ हिन तरीक़े सां पंहिंजी कहाणी ॿुधाई त मां हिकु फलाणे मुल्क जे बादशाह जो पुटु आहियां। सो उन मुल्क ते मतिलबु त लड़ायूं ऐं झगड़ा जेका थींदा हुया उते हिकु उस्ताद रहंदा हुया जेका लड़ायूं ऐं हथियार बंदी जो सेखारींदा हुया त सबबु छा आहे ऐं कीअं मुक़ाबिलो कबो ऐं कीअं विड़बो आहे। कुझु उनखे हथियार तलवार बाज़ी तॾहिं जहिड़ा थींदा हुया। सो हर हिक खे सेखारे हुनर ॾींदा हुया। वॾा वॾा गुरू वॾा वॾा उस्ताद असांजे मुल्क में रहंदा हुया। पोइ मूंखे बि पंहिंजे हिसाब सां इहो हुनुर ऐं हिकु अकुलु मूंखे बि हुयो एतिरो। सो मां पंहिंजे हिसाब सां बादशाहनि जी कचहरी ऐं अकुलमंदनि जी सोबत में रहंदो हुयुसि। जीअं उते का बि ॻाल्हि ॿुधंदो हुयुसि त उनखे गौर ॾेई ॿुधंदो हुयुमि ऐं उन ते तस्लीम कंदो हुयुमि त इहा वाक़ई बि ॻाल्हि सची आहे। पोइ हू पंहिंजे हिसाब सां मुक़ाबलनि जूं ऐं इन्हनि जूं कहाणियूं खणी मूंखे ॿुधाईंदा हुया। ऐं कुझु परे परे खां माण्हू ईंदा हुया। वरी उन्हनि जी वाता बि मां ॿुधंदो हुयुसि त उन्हनि जी सोबत ऐं मोहबत में रहंदो हुयुसि ऐं हिकु अकुलो ऐं दिमाग़ मुंहिंजो खुलंदो हुयो त छा हले थो छा चले थो। पोइ हिकु हमराह असांजे मुल्क में आयो। अची असांजे हिसाब सां कचहरीअ में वेठो। उन कुझु हिन तरीक़े सां पंहिंजी कहाणी जो बयानु कयो त असांजी इंसानी ज़िंदगी केतिरी अजीब ठाही आहे। सो लड़ी विड़ी हेॾां होॾां हितां दुनिया तां हलियो थो वञे पर दुनिया ते नाम निशान उन्हनि जो कोन थो रहे। माना अकेले केतिरा असांजा अज़ीज़ क़रीब केॾा ई माण्हू विया पर कंहिंजे ख़बर न आहे त केरु केरु हुया केरु केरु विया। सो इंसानु मरे त पंहिंजे हिसाब सां नालो रोशन हुजे। हर कंहिंजी ज़बान ते उनजो नालो कई सदियूं ऐं साल हले पियो। मां हुन खां पुछा की त ॾे हाल अहिवाल भाऊ इहो कहिड़े हिसाब सां माण्हू इन जो नालो पंहिंजो बीहारे सघे थो। हुन कुझु इन तरीक़े सां हातिम ताईअ जी मूंखे कहाणी खणी ॿुधाई त हिकु हातिम ताई पंहिंजे हिसाब सां वक़्त जो सखी ऐं आलम हुयो दरवेश माण्हू हुयो। सो अलाह जो ख़ौफ़ रखण वारो माण्हू हुयो। उते हिकु अरबनि जे मुल्क जो बादशाह जेको हुयो सो उन सां मुक़ाबले जी तयारी कई ऐं हिन ॾे ख़त मोकिले त हातिम ताईअ ॾे मोकिलियईं। चई पियो त मां तोसां जंग कंदुमि। अदा हातिम ताईअ खे जॾहिं ख़बर पई त अरब जे मुल्क जो मूंसां मतिलबु त मुक़ाबिलो ऐं जहिड़ो करण थो चाहे हिन पंहिंजे हिसाब सां सोचियो जे अगरि मां विढ़ंदुमि हिन सां मुक़ाबिलो रथींदुमि शायदि खून रेसी थींदी माण्हू मरंदा जेका बि मुस्लमान थींदा बेॾोही भई बेगुनाह मरंदा। सो उन्हनि जो ॾोह ऐं पाप मूं ते चढ़ंदो। मां जंग न कंदुमि भली कुझु बि थी पए। अदा हातिम थाईअ खे मतिलबु त अलाह जो ख़ौफ़ हुयो। सो हू पंहिंजे हिसाब सां पंहिंजे बादशाह थो लही ऐं कंहिं गार में वञी लिकी वेही रहियो जीअं हू पंहिंजे हिसाब सां जाचा करे। छो त बादशाह खे मारींदो त हुकूमत तॾहिं करे सघे थो जॾहिं मां जहिड़ो ई न कंदुमि त छाजले मां मतिलबु त काशे ज़्यान थींदो। अदा जॾहिं उहो मुल्क तां बादशाह आयो अरबस्तान तां अची उन बादशाह जी हुकूमत कई हेॾां होॾां जाचा जूच कई पर हातिम सखी जो को अतो पतो ई कोन हुयो। अदा हुन जे मुल्क ते पंहिंजे हिसाब सां हेॾो होॾो जेको बि दौलत दुनिया दौलत हातिम सखीअ जी हुई उनजे मथां कब्ज़ो कयो ऐं हिन ऐलान कयो त जेको बि हातिम सखीअ खे आणींदो त उनखे 500 अशरीफ़िया ॾींदुसि मां उनजे इनाम तौरु। अदा हातिम मतिलबु त हातिम सखीअ जो पंहिंजे हिसाब सां हुन ऐलान करे छॾियो त माना हातिम सखी केरु बि आणींदो वठी मूंखे उन जो पतो ॾींदो त मां उनखे 500 अशरीफ़िया ॾींदुमि पंहिंजे हिसाब सां इहो मुंहिंजो इनाम आहे उनजे मथां। अदा 500 अशरीफ़िया मतिलबु त उन दौर में वॾी अहमियत रखंदियूं हुयूं। सो हर को पंहिंजे हिसाब सां हातिम सखीअ जी जाचा में निकिरी पियो। उतां जो पंहिंजो अवामी हातिम सखीअ जो ई। अदा हिकु उन ॻोठ में हिकु काठियो रहंदो हुयो। सो हिकु ज़ाल ऐं हिकु काठियो ऐं उन सां गॾु 2 ॿार हुया। उहो डेली हिसाब सां झंग मां काठियूं करण वेंदो हुयो ऐं उनजो टेम गुज़र सफ़र सॼी ज़िंदगी ईअं हलियो चलियो पिए। अदा हे काठियूं करण विया झंग में कंहिं उन हातिम सखी जंहिं गार में लिकियलु हुयो उन गार जे आॾो पंहिंजे हिसाब सां काठियूं मेड़नि पिए। एतिरे में उन हमराह ग़रीब शख़्स हारीअ जी मतिलबु काठियर जी ज़ाल चवणु लॻी जेकर हातिम सखी असांखे मिली वञे असां हिन बादशाह जे अॻियां पेश कंदासीं ऐं 500 अशरीफ़िया वठंदासीं त असांजो केॾो वक़्तु सुकून सां गुज़रंदो। एतिरे में हू पीर सन चवणु लॻुसि त अलाह अलाह नथी करे अलाह खां नथी घुरे त हिकु बादशाह खां थी घुरे ऐं बादशाह जी मतिलबु त हातिम सखीअ जी पंहिंजी ज़िंदगी हुनजी हवाले करे तूं 500 अशरीफ़िया वठी उन मां केतिरा ॾींहं खाईंदीअ चओ उन मां तोखे छा थींदो। पर हुनजी ज़ाल जेकी चए पई त बार बार जेकर हातिम सखी असांखे मिली वञे त असां हुन बादशाह जे अॻियां पेश करे ऐं उन खां अशरीफ़ियूं वठूं। इन ज़ाल मुड़ुस जी गुफ़्तगू इहो हातिम सखी ॿुधे पियो। एतिरो हुननि जी विथीरको हुजे लिकियलु हुजे। अदा हिन खे दिलि में ख़्यालु वेठो जेकर हीउ परेशान ऐं ग़रीब शख़्स लाचार केॾा न अगरि जे मुंहिंजे हिन खे मिलण सां 500 अशरीफ़िया मिलनि थियूं ऐं हीअ ख़ुशि थियनि था त मां पंहिंजो पाण हुन जे हवाले कंदुमि।
अदा सिधो सो हुन पीरा मर्द जे अॻियां आयो काठर जे ऐं उनखे चवणु लॻो त मां हातिम सखी आहियां, अगरि तव्हांखे जेकॾहिं ज़रूरत आहे त मूंखे हुन बादशाह जे अॻियां पेश कयो ऐं तव्हां 500 अशरुपिया वठी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। एतिरे में पीड़ा मर्द चवणु लॻो उहो काठर त जेकर तुंहिंजी ज़िंदगी त मां ॾेई छॾियां तोखे सुभाणे बादशाह हले छा करे मारे कुझु बि थिए, मां हिन अशरुपिया मां केतिरा ॾींहं हुन दौलत मां खाईंदुमि जेको तुंहिंजो इनाम मिलंदो, केतिरा ॾींहं मां खाईंदुमि, केतिरा ॾींहं जेरो रहंदुसि, अॼु सुभाणे अॻे जान बि हलणो आहे, अलाह खे मुंहुं ॾेखारिणो आहे, सो मूंखे इहो पाप न आहे कहिड़ो, हू तोसां कहिड़ो बि सुलूक करे सघे थो, तोखे छा बि करे सघे थो। ऐं हातिम सखी चवणु लॻो त अॼु मूंखे पहिरियों चकर मौक़ो मिलियो आहे त कंहिं इंसान जे मां कमु अची रहियो आहियां, सो शायदि मां जे तुंहिंजे कमु अची थो वञा त शायदि मूंखे हीअ पंहिंजी हयाती मूंखे प्यारी न आहे, सो तुंहिंजे करे मां पंहिंजी जान ॾेई सघां थो, सो बहरहाल तोसां मां गॾु हलंदुमि। एतिरे में पीड़ा मर्द चवणु लॻो त मां तोखे इन ख़ासि लालच जे करे हुन ज़ालिम जे अॻियां पेश न कंदुमि, हू तोसां कहिड़ो बि रहियो हले उहा मूंखे बि ख़बर न आहे, पर मां इन लालच जे करे तोसां इहो सुलूक न कंदुमि। अदा एतिरे में हातिम सखीअ चयोसि शायदि मां उन हमराह ॾे वञा थो साॻे बादशाह ॾे ऐं तुंहिंजी नाले चवां थो इन हमराह मूंखे ॻोल्हे लॻियो मतिलबु त लिकाए रखियो हुयो ऐं तुंहिंजो इनाम ॿुधी मूंखे ज़ाहिर करे तुंहिंजे अॻियां पेश कयो अथई, तोखे पंहिंजे हिसाब सां इनाम ॾींदो। अदा हातिम सखी हिन जी हिक बि न ॿुधी ऐं उहो बि निकिरी पियो उन तरफ़ ऐं हे जेको पीड़ा मर्द काठिर हुयो उहो बि हातिम सखीअ जे कढ लॻी पियो। अदा हातिम सखी सिधो सो हुन बादशाह जे अॻियां पेश थियो। हातिम सखीअ जॾहिं ख़बर पई बादशाह खे त हातिम सखी मुंहिंजे आम्हूं साम्हूं आयो आहे, एतिरे में चवणु लॻो त हीअ कीअं कमु कयो ऐं कीअं हातिम सखीअ खे वठी आयो आहे। अदा उते हले केतिरा आवाम वेठो हुजे, सो हुननि जी पैसे जी करे लालच जे ख़ातिर हिकिड़े चयो त मां उहो पहलवान ऐं जवान आहियां जीअं हातिम सखीअ खे तुंहिंजे अॻियां पेश कयो आहे, मूंखां सवाइ हिते को बि अहिड़ो जवान न आहे जीअं हातिम सखीअ खे ॻोल्हे लधो हुजे, मां वॾी महिनत सां ई ॾिसंदो मूंखे पघर लॻो पियो आहे, सो हातिम सखीअ खे मूं ॻोल्हियो आहे। एतिरे में यार ॿियो चवणु लॻो त बादशाह सलामत हातिम सखीअ खे मूं ॻोल्हियो आहे, सो हिकु जंग में वेठो हुजे, सो पाणी भरण जे ख़्याल सां निकितो, मां हिन खे वठी आयो आहियां, हीअ ॾिस मूंखे लटा फाटा पिया थिए, निशान लॻा पिया थिए मूंखे। अदा ही पंहिंजे हिसाब सां हैरत मुंहिंजे हातिम सखी ॾिसे बि वेठो बणा हिकु लालच जे करे हू छा छा कूड़ पिया था ॻाल्हाइनि। एतिरे में हातिम सखी चवणु लॻोसि मूंखे न हिननि आंदो आहे न कीअं बि आंदो आहे, मूंखे इहो पीड़ा मर्द जेको मुंहिंजे पोएं पासे साइड ते बीठो आहे इन हमराह मूंखे वठी आयो आहे, सो तुंहिंजो इनाम ॿुधी सो मां इन करे आयो आहियां। हिन चयो यार पीड़ा मर्द में ॾिसां थो पूरो सारो साह बि कोन्हे, हू काठुर लॻे थो, हुनजे हथ में रस्तो ऐं काठियुनि जो मतिलबु कुआड़ी आहे, सो उहो तोखे कीअं वठी आयो तूं ॾाढो थी वियो। एतिरे में पीड़ा मर्द खां अची हुन बादशाह पुछा कयो त तूं ॾे हाल अहिवाल हक़ीक़त तूं ॿुधाए। हाणे पीड़ा मर्द जेको काठिर हुयो हिनखे बादशाह खे हक़ीक़त करे ॿुधाए पियो त बादशाह सलामत जेकर मां काठियूं करणु वियासीं असां मुंहिंजी ज़ाल चयो त जेकर हातिम सखी मुंहिंजे अॻियां अची वञे ऐं मां हुन बादशाह जे ख़िदमत में पेश कयां ऐं उन खां अशरुपियूं वठियां जेको ऐलान कयो अथई, पर मां हिन खे झलींदो रहियुमि ऐं हातिम सखीअ खे असांजो इहो आवाज़ु सम्झ में आयो ऐं ॿुधई ऐं चवणु लॻो त मां हिन इंसान जे कमु न अची सघियुमि त मुंहिंजी ज़िंदगी कहिड़े कम जी आहे, सो ही मूंखे 500 अशरुपियनि जे ख़ातिर तुंहिंजे अॻियां पेश थियो आहे, इन में मुंहिंजो को ज़ोर ज़बरदस्ती न आहे हिन ते, हीअ पंहिंजी राज़ ख़ुशीअ सां मूंखे इनाम वठण लाइ हीअ तुंहिंजे अॻियां अची कुसण लाइ बि तयारु आहे। एतिरे में हीअ बहादुरी हातिम सखीअ जी इहा ॻाल्हि ॿुधी ऐं हिन हिसाब सां वॾो बादशाह खे हिन जी इबरत वठी वई, हैरत वठी वई, यार ॿियनि जे ख़ातिर हातिम सखी पंहिंजे जान जी परवाह बि न कई, सो ही मुंहिंजे अॻियां अची पेश थियो। अदा जीअं हमराह न कूड़ हुयो त हातिम सखीअ खे मां वठी आयो आहियां, त उन्हनि खे चवणु लॻो त तव्हांखे केतिरियूं अशरुपियूं खपनि, चवणु लॻा त 500। अदा 500 चवणु लॻो, उन महिल सिपाहियुनि खे हिन खे 500 पादर हणो, हिन खे एॾा पादर हणो जो ॿिए हंधि हिननि खे ख़बर पए त कूड़ जी सज़ा छा थींदी आहे, हिननि कूड़ छो ॻाल्हायो। अदा हुननि खे अहिड़ा जो पादर हुननि हयां त हुनजी टिकणी गंज थी पई। अदा बादशाह हिन जी हातिम सखी जी इहा सखावत ॾिसी ऐं हीअ पंहिंजे हिसाब सां मुंझी पियो ऐं हातिम सखी खे चवणु लॻो जहिड़ो मूं तुंहिंजो नालो ॿुधो हो ओड़ो पायुमि, सो तोसां मुक़ाबिलो करणु मूंखे सही नथो लॻे, छो त तूं अलाह जो दरवेश ऐं हिकु हरकत जी मदद करण वारो आहियां, सो मां आयो हुयुमि तुंहिंजे जहिड़े ख़ातिर, पर हीउ तुंहिंजो मुंहिंजे हिसाब सां ॾिठुमि त तूं हिकु ग़रीब जे शख़्स लाइ पैसा ॾियण जे मतिलबु त हुनखे वठण जे ख़ातिर तूं मुंहिंजे अॻियां पेश थियो आहे, त मतिलबु त मां मारियां या तोखे फांसी चढ़ियां, त इहो बि तोखे ड्रिज न थियो। अदा उहो अरबन जो जेको आयो हो बादशाह हिन खे पंहिंजे हिसाब सां दोस्तीअ जो हथु वधायूं हातिम सखीअ खे पंहिंजे हिसाब सां उन साॻे तख़्त उन साॻी बादशाही मालगिरी जेकी बि हुनजी
पंहिंजे हिसाब सां क़ौज़ेम कयईं। सभु कुझु हातिम सखीअ खे मोटाए ऐं उन कुराड़े खे बि पंहिंजे घरां 500 अशरिफ़िया ॾिनई त वञी पंहिंजी ज़िंदगी मतिलबु त जीओ। सो ॾाढी दुआऊं कंदो हातिम सखी खे। इहो साॻियो फ़ौज वठी पंहिंजे मुल्क हली वियो। सो हातिम सखी जो पंहिंजे हिसाब सां एतिरो नालो आहे जो अॼु बि मशहूरु आहे, दुनिया में मशहूरु आहे। सो क़यामत ताईं बि हातिम सखी जी सखावत जो नालो हले थो पियो। एतिरे में जॾहिं उन हमराह मूंसां ॻाल्हि कई त मुंहिंजे मतिलबु त दिमाग़ु खुलियो। सोचियुमि त मुंहिंजे वटि बि अबे जी दुनिया दौलत जाम आहे। सो मां हाणे अहिड़ो कमु कयां जेको हातिम सखी जो जीअं नालो हले थो इन वांगुरु मुंहिंजो बि नालो हले। मां बि पंहिंजे हिसाब सां हिकु कारीगर ऐं माण्हू घुरायमि ऐं उन्हनि खे ऑर्डर ॾिनो त मूंखे बि 40 कमरा खपनि, मतिलबु त 40 मूंखे खज़ाननि जा दरवाज़ा ठाहे ॾियो। जीअं फ़क़ीर 40 दरवाज़ा था अचनि मूंखां ख़ैरु वठनि, सो 40 दरवाज़नि तां हुननि खे ख़ैरु मिले। चई मुंहिंजो कमु हलियो, चालू थी वियो। उहे 40 मुंहिंजा खज़ाननि जा दरवाज़ा मतिलबु त तयारु थिया। उन्हनि में मूं खज़ाना दुनिया दौलत ढोराए रखी ऐं पंहिंजे हिसाब सां उते माण्हू बि छॾे छॾिया, मज़ूर वग़ैरह जेको बि फ़क़ीर फ़ुक़र आयो अचे उनखे पंहिंजे हिसाब सां 40 दरवाज़नि तां अचे, 40 दरवाज़नि तां पंहिंजो ख़ैरु वठी मोटियो वञे। कुदरत मुंहिंजे अलाह जे हिकु ॾींहुं अहिड़ो बि आयो सो मां पंहिंजे हिसाब सां पंहिंजे हथनि सां हर हिकु फ़क़ीर खे ख़ैरु ॾेई रहियो हुयुसि। हिकु फ़क़ीर अहिड़ो बि आयो सो अची मूंखे पहिरें दरवाज़े खां ख़ैरु वरितई त मां हुनखे अशरिफ़ी हिकु ॾिनी। वरी हू ॿिए दरवाज़े ते आयो, वरी मूं साॻियो हमराह सुञातो। वरी हुन मूंखां हिकु ॿिए दरवाज़े ते आयो त उन वटां 2 अशरिफ़ियूं वरितई मूंखां। चई मूंखे 2 अशरिफ़ियूं ॾे ऐं मां हुनजे हुकुम जो मतिलबु त फरमान रखियो ऐं हुनखे पंहिंजे हिसाब सां 2 अशरिफ़ियूं ॾिनियूं। वरी 3 दरवाज़े ते आयो, उतां 3 अशरिफ़ियूं वरितई। वरी चौथे ते आयो, उन खां 4 अशरिफ़ियूं वरितई। इन हिसाब सां हू वधाईंदो वियो। 40 दरवाज़े ते जॾहिं आयो त उते 40 अशरिफ़ियूं वरितई। पंहिंजे हिसाब सां हुन गंज वरितो फ़क़ीर खे। पर इन विच में मूंखे का बि दिलि में बया न मतिलबु त ॿियई न थी त मां जेके बि ॼां थो त अलाह जी राह में ॼां थो, इहो मूंखे को बि फ़िकुरु हुकुरु न थियो। अदा उहो फ़क़ीर जॾहिं वरी 40 दरवाज़े खां वठी मोटी वरी साॻे पहिरें दरवाज़े खां वरी शुरू थियो। फ़क़ीर जॾहिं पहिरें दरवाज़े ते पुॻो त मां फ़क़ीर सुञातो। फ़क़ीर खे चवणु लॻुसि, हाणे मां फ़क़ीर तूं इहा त नाइंसाफ़ी थो करे। जेकर तूं हिकु ई ॾींहं में पियो तूं ईअं पिनंदे त बहरहाल तुंहिंजो त पेट भरबो ई कोन। तोखे त हाणे बेईमानी लालच चालीस थी पई आहे दिलि में। सो हीअ सवाब ख़ातिर मूं ॾिनो आहे, तूं पिनियूं उन पंहिंजे हिसाब सां। तूं इहे खपाए करते हेॾां होॾां, पोइ वरी ॿियो चकर तूं अची सघें थो, वरी तोखां मां ॾींदुसि। बाक़ी हिकु ई ॾींहुं तूं बार बार ईंदे पियो, इहा तोखे लालच पैदा थींदी। हीअ जमो करण जी मालगिरी न आहे, हीअ ख़ुदा जी राह में आहे। तूं खाई गई खपाइनि जेकी सो उहा मूं तो खणी वञु। एतिरे में फ़क़ीर चवणु लॻो त इहा ॻाल्हि न आहे। सो तूं पंहिंजे हिसाब सां आंगुरनि हिसाब कयूं वेठो आहे त मूं केतिरियूं अशरिफ़ियूं वरितियूं आहिनि। तूं कहिड़े हिसाब सां सखी आहे? अदा जेको बि हुन हिसाब किताब सां मूं तां उघाड़ी कई हुई, जेको बि अशरिफ़ियूं मूंखां वरितियूं हुयईं, उहे सभु मुंहिंजी अखियुनि जे आॾो मुंहिंजी ज़मीन में पेट हेठि मतिलबु फिटी कयईं। चवणु लॻो हीअ वठि पंहिंजूं अशरिफ़ियूं, छो त तूं पंहिंजे हिसाब सां दिलि में ॻणियूं वेठो आहे त मां हिन फ़क़ीर खे हेतिरियूं ॾियूं। तूं कहिड़े हिसाब सां सखी आहे? ऐं हुनखे मूं चयो त तूं कहिड़े हिसाब सां फ़क़ीर आहे, तोखे बेईमानी आहे दिलि में। एतिरे में चवणु लॻो फ़क़ीर त तूं उहो आहे जो पंहिंजे हिसाब सां तूं नालो पंहिंजो बीहारणु थो चाहें, पर जेका सखी हूंदा आहिनि उहे नालो न आहिनि बीहारींदा, उन्हनि जी दुनिया पाण नालो वठंदी आहे। सो तूं पंहिंजे हिसाब सां चए थो त मुंहिंजो नालो रोशन थिए। अदा उहो फ़क़ीर एतिरो पंहिंजे हिसाब सां मूंखे सच हक़ सच जा लफ़्ज़ चया ऐं मुंहिंजे दिलि में धकु लॻो त अॼाणी मूं हिन फ़क़ीर खे रंज कयो। अलाह वारो फ़क़ीर ओले छा मसइलो आहे? हुनखे मूं चयो त हीअ अशरिफ़ियूं वठि, तोखे मां ॿियूं बि ॾियां थो। हू एतिरे में चवणु लॻो हीअ सॼी मूंखे पंहिंजी दुनिया जी मतिलबु त बादशाही ॾे, ते बि मां हुनखे थुक बि न हणां। सो तूं किथे आहे? छा ॻोल्हियां त बादशाह ऐं सखी हिकु मिस्र में शहज़ादी आहे। तूं उनजी सखावत ॾिसे त तूं त उनजे हिसे ते बि कोन्हे को। एतिरे में फ़क़ीर चयूं मूंखे ईअं, ऐं हू वेंदो रहियो। ऐं जॾहिं उहा फ़क़ीर मूंखे ॻाल्हि कई त हाणे मूंखे अफ़सोस बि ॾाढो फ़क़ीर जो वेठो, जेकर मुंहिंजो ख़ैरु जेको हुयो सो फ़क़ीर उहो पंहिंजे हिसाब सां मुंहिंजे पट ते रखियूं वियो, मुंहिंजे अखियुनि आॾो। ऐं मूंखे इहो चयूं वियो त मिस्र जो मतिलबु त बादशाहज़ादी आहे उहा त तूं जे हिसाब सां त अलाए केतिरो ॾिए वठे थी, त तूं उनजे हिसे ते बि कोन्हे को। तूं कहिड़ो सखी आहे? मूंखे इहो तानो बि लॻो ऐं मुंहिंजो दिमाग़ बि खुली वियो, मुंहिंजूं अखियूं बि खुली वियूं। ऐं मूंखे सम्झ में ॻाल्हि न आई त हाणे छा कयां। हू फ़क़ीर बि नाराज़ थी वियो। मुंहिंजे दिमाग़ में उन साॻी फ़क़ीर जी ॻाल्हि बीठी हुजे त हिकु मिस्र में शहज़ादी आहे, सो पंहिंजे हिसाब सां उहो जिते सखावत करे थी त हातिम सखी जी बि जाइ न आहे। उन खां पोइ मतिलबु त सखावत में हद खां ॿाहिरि आहे।
एतिरे में मूंखे इहा ॻाल्हि बार बार फ़क़ीर जी यादि बि पवे ऐं मूं पंहिंजे नौकरनि वज़ीरनि ऐं पंहिंजनि ख़ादमनि खे घुरायो ऐं उन्हनि सां सलाह कई त मां मिस्र शहर वेंदुमि। एतिरे में हू मूंखे इजाज़त कोन पिया ॾियनि, सो हू चवनि पिया त बादशाह सलामत तूं हिन छॾ ॻाल्हि खे ऐं पंहिंजे हिन सखावत खे वठि ऐं हिते तूं रहो। एतिरे में पर मूंखे का बि ॻाल्हि सम्झ में न पई अचे। राति जो निंड बि कयां त निंड में बि हिन फ़क़ीर जा इहे लफ़्ज़ मूंखे यादि पिया अचनि। सो मुंहिंजी दिलि में दिलचस्पी वधी वई। सो मां इहा मिस्र जी शहज़ादी ऐं उन जो सखावत ॾिसणु पियो चाहियां। मूंखे सॼी राति राति जो मां निंड कई, मूंखे राति जो निंड न आई। बहरहाल 2 पहर मूंखे मतिलबु त सुकून न हुयो। पोइ 2 पहरनि खां मूं पंहिंजे वज़ीर ख़ासि माण्हूअ खे घुरायो। उनखे मां सॼी डिटेल हक़ीक़त करे ऐं उनखे हथ में पंहिंजी मतिलबु त बादशाही जी चाबियूं ॾेयूं हलियो वियुमि। चयोमांसि हीअ मुंहिंजी सखावत जीअं हले थी पई तीअं तूं हलाए, पर मां मिस्र वेंदुमि। इन मिस्र इन शहज़ादीअ जो मां पंहिंजे हिसाब सां सखावत ॾिसणु वेंदुमि। एतिरे में मां पंहिंजे वज़ीर खे सभु कुझु ॾेयूं ऐं राति जे टाइम में असुराटे ते पंहिंजे हिसाब सां निकितो ऐं ॿेड़नि जा सफ़र करे सैर सफ़र करे उन तरफ़ रवानो थी पियुमि। मूंखे 3-4 ॾींहंनि जो सफ़रु लॻो। पंहिंजे हिसाब सां उन ॿेड़नि में मूंखे बि कंहिं शइ जी कमी न थी। जॾहिं मां उन बस्तरगाह ते उन बादशाह जे आम्हूं साम्हूं जे लहण वारो थियुसि त हिकु नौजवान हमरा ख़ूबसूरत हसीन अचे मुंहिंजे अॻे ई ख़िदमत में बीठो हुजे। एतिरे में मुंहिंजो लिबास जेको हुजे तो फ़क़ीरी हुजे, छो त मां हुनजो सखावत ॾिसण लाइ पंहिंजो बादशाही लिबास न पातो, फ़क़ीरी लिबास पातो। जॾहिं मां बस्तरगाह ते बीठुमि ॿेड़े तां लहंदो वियुसि, उहो हमरा मूंखे हथ अदब जा ॿधी अदब ऐं एतिराम सां मूंखे चवणु लॻो त तव्हां मुंहिंजे घर तशरीफ़ रखी हलो ऐं तव्हांजी मां ख़िदमत कयां, छो त मुंहिंजो कमु ई इहो हूंदो आहे। हिन बस्तरगाह ते मां बीठो हूंदो आहे, को फ़क़ीर ॾिसंदो आहे, उनजी ख़िदमत जी मुंहिंजी मौक़ो मिलंदो आहे, सो मां उन ख़िदमत खां सवाइ हेॾे होॾे वञणु न ॾींदो। ऐं उन हमरा सां उन नौजवान छोकिरे सां मां बि गॾु हलिजी पियुमि। चयोमांसि त हाणे मां फ़क़ीर आहियां, फ़क़ीर लिबास में मां, छो त मां पंहिंजी सचाई खे ज़ाहिर न करणु ऐं ॾसणु पियो चाहियां। हुनखां मां पंहिंजो नालो पते हुनखां पुछा कई त तूं केरु आहे। पंहिंजे हिसाब सां हुन मूंखे सभु कुझु ॿुधायो, पर मां हुनखे का शइ न ॿुधायो, छो त मां हिकु फ़क़ीर लिबास में हुयुमि। पंहिंजो राज़ मुंहिंजो कंहिंखे मालूम न जीअं पवे। हू सिधो सो पंहिंजे घर वठी आयो। सो VIP महलात ऐं भला बंगला भलियूं गालीचा गिलम विछिया पिया हुजनि। सो मां पंहिंजे हिसाब सां हैरत में हुयुमि। सो अहिड़ो घर VIP त मुंहिंजो बि महलात पूरी सारी न हुई। सोचे मूंखे पंहिंजे हिसाब सां उन बिस्तर ते विहारियईं ऐं पंहिंजे हिसाब सां बानियूं नौकर जेका हुया पंहिंजे हिसाब सां थकियल ऐं टुटल हुयुसि। कुझु नौकर मुंहिंजी ख़िदमत में लॻी विया, कुझु वरी बानियूं पंहिंजे हिसाब सां पका विंजड़ा हणणु लॻियूं। सो मूंखे पंहिंजे हिसाब सां अदब एतिराम सां विहारियईं। जल्दीअ में हिन पंहिंजे हिसाब सां मुंहिंजे लाइ ताम तयारु कयायो। उन में 7-8 क़िस्म ताम हुजे जो मां पंहिंजे हिसाब सां ॾिसंदे ई मुंहिंजो ड्रो थी वियो। मां हुन मां गिरा मस आहियो, पंहिंजे हिसाब सां ड्रो थी वियो मुंहिंजो। हू आयो मूंखे पुछा कईं त ॾे हवालो, तूं अधु बि खाधो न खाधो आहे छो, छाजे करे? का मुंहिंजी ख़िदमत में कमी रहिजी वई जो तूं मुंहिंजो मतिलबु त पूरी तरीक़े सां खाधो बि न आहे खाधो? मूं हुनखे पंहिंजे हिसाब सां चयो त मूंखां जेको हली सघियो सो बहरहाल मूं खाधो। बक़ाया जेको इहो पियो आहे सो तुंहिंजे कम जो आहे, तूं जीअं वणे तीअं करे सघे थो। अदा हुन पंहिंजे हिसाब सां वरी खाधो मुंहिंजे हिसाब सां परे कयो। वरी सरबत शबाब वग़ैरह हेॾां होॾां सभु कुझु मुंहिंजे अॻियां अची पेश कयईं। मूं पंहिंजे हिसाब सां खाध पीत हुन अॻु कयमि। हेॾां होॾां थोरी घणी थकु पटे मूं हिन खां मोकिलण जी कई। मूं चयो त माना हुन बादशाहज़ादी जेकी हिन बादशाह जी आहे मतिलबु महलात, उन बादशाही जी महलात में वञा मां। हुन मूंखे चवणु लॻो त तुंहिंजो बहरहाल तुंहिंजो तूं आयो पंहिंजी मर्ज़ीअ ते आहे, पर मूं महिमान खे ईअं न वञणु ॾींदो। 3 ॾींहं हुनजी ख़िदमत कंदो आहियां। 3 ॾींहंनि खां पोइ जे तुंहिंजी दिलि चाहे त वेह जा वञे, उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे, बाक़ी 3 ॾींहंनि खां अलावा तोखे इजाज़त हिन विच में मां न ॾींदुमि। अदा हुनजो शर्त इहो मूंसां थियलु हुयो। मां हुन सां रही पियुमि ऐं हुनजी ख़िदमत तस्लीम कयमि। अदा हुन मुंहिंजे हिसाब सां पंहिंजे हिसाब सां वॾी ख़िदमत कयईं। राति उते पंहिंजे हिसाब सां हिकु रक़्स थींदी हुई। सो औरतूं नचनि पियूं, कुझु फ़नकार वग़ैरह जेका बाजा वग़ैरह हेॾां होॾां ऐं हाबाब शबाब हलनि पिया। वॾो रंगीन ऐं मौसूम लॻी पियो हुजे। मूंखे हिकु भले बिस्तरे ते पंहिंजे हिसाब सां विहारियुनि, छो त मुंहिंजो फ़क़ीर लिबास हुजे, पर मूं मां को कंहिंखे बि मोशो न हुयो त को हीउ आम माण्हू आहे, हिकु फ़क़ीर आहे। हुननि पंहिंजे हिसाब सां मुंहिंजी एतिरी त ख़िदमत कई, छो मां त पंहिंजे लफ़्ज़नि सां बयानु नथो करे सघां, छो त कंहिं अमीर ग़रीब कंहिं वक़्तु बि कंहिं ॾहें बि मूं अहिड़ो खाधो ई न खाधो हुजे। मां पंहिंजे वक़्त जो बादशाह आयुमि, पर जेॾो हुननि मुंहिंजी ख़िदमत कई एॾो ज़िंदगी में मां कॾहिं बि पंहिंजी ख़िदमत महसूसु न कई त कीअं मुंहिंजी कई हुजे।
अदा जॾहिं टियों ॾींहुं पूरो थियो, मां हुन खां मोकिलण जी तयारी कई। हू एतिरे में चवणु लॻो त तूं काॾे थो वञे ऐं छा ॻाल्हि आहे? चवणु लॻो मां त मां हिन बादशाहज़ादी जी सखावत ॾिसणु आयो आहियां। चयो बादशाहज़ादी जे महलात जी सखावत हिन दर खां वठी शुरू थिए, जेसिताईं तूं पियो बादशाह में घुमंदे तोखे हिकु न ॿियो तोखे 3 ॾींहं पियो राहींदो, जीअं तूं चाहींदे तीअं थींदो। हाणे तूं वञे थो त मुंहिंजी हीअ ख़िदमत पंहिंजी मतिलबु बारगाह में क़बूलु कर। एतिरे में चवणु लॻो त उहा छा आहे? चई हिकु 7-8 बानियूं मुंहिंजे अॻियां सोन जा भरियल थाल खणी अचे बीठियूं, हीरा जवाहर उन में घणो कुझु हुजे जो मुंहिंजो वात पटिजी वियो। हीअ चवणु लॻियो त हीअ पंहिंजे हिसाब सां खयूं वञे, दुनिया दौलत जेकी बि आहे सो तुंहिंजी आहे। मां उहा ॾिसी पंहिंजी हैरत में अची वियुमि, छो त मूंखे दुनिया दौलत जी कमी न हुई, पर हुन जी सखावत जी मूं पंहिंजो नज़ारो ई अलॻि ॾिठो। हुनजी जेको खाध पीत ख़िदमत त मुंहिंजी इलावा ई, पर पंहिंजे हिसाब सां सोन वग़ैरह जेको हुन ॾिनो उहो त हुन खां ॿीण हुजे। एतिरे मां हुनखे इनकार कयो त बहरहाल मां फ़क़ीर आहियां, सो मां पंहिंजे हिसाब सां घुमण फिरण जी सैर सां निकितो आहियां। मूंखे एतिरी माल जी ज़रूरत न आहे, मूंखे बसि थोरा खपनि। एतिरे में चवणु लॻो त कुझु बि थी पए, हीअ जेका बि 7-8 माण्हुनि में थाला भरिजी विया आहिनि दुनिया जा, इहे तोखे खाइणा पवंदा। अगरि जे तूं नथो खणी सघे त हेॾां हिकु कमिरो ठहियलु आहे, हिन कमिरे में पंहिंजे हिसाब सां इहा दुनिया रखी वञे, तालो हई वञ, जॾहिं दिलि कढे तूं खणी वञे, तुंहिंजी अमानत ज़िंदगी सॼी पई हूंदी। मां हुनखे बार सम्झाइणु लॻुमि त मूंखे दुनिया जी का बि ज़रूरत कोन्हे, मां हिकु फ़क़ीर आहियां, मां फ़क़ीर पिनंदो वतांदो पंहिंजे हिसाब सां, मूंखे एतिरी दुनिया न खपे। एतिरे में हू चवणु लॻो त हीअ दुनिया तूं खयूं वञे न खयूं वञे, पर असांखे नाराज़ न कर, सो हिसाब पंहिंजी ख़िदमत में असांखे का कमी महसूस थी वई आहे या ग़लती थी वई आहे। बार हू पंहिंजे हिसाब सां हथ अदब जा ॿधियूं, मुंहिंजे एतिराम अदब सां बीठो हुजे, सो मां हुनजे मुंहं ॾे चेहरे ॾिसी मयाणो निमाणो ॾिसी, सो मां छा कयां, मूंखे त का राह सम्झ में न आहे। पोइ हुन जीअं कमिरे जे हिसाब सां चयो त हीअ दुनिया पंहिंजी रखी वञे, जॾहिं तूं धोइण दिलि चवे त धोए जाए। अदा हुन कमिरे में मां पंहिंजे हिसाब सां जेकी बि दुनिया हुन ॾिनी उहा उन में रखायमि ऐं तालो हणी पंहिंजे हिसाब सां ऐं निकिरी पियुसि। ऐं बादशाहज़ादीअ जी चयईं त हाणे ख़िदमत में मां तोखे चावड़ियां त वठी ऐं कुझु अॻिते हलां थो। अदा ही हमरा हलियो, सिधो सो वरी ॿियो हिकिड़ो महलात हुजे, उहो मुंहिंजी अॻ ई ख़िदमत में हिकु पीड़ा मर्द मतिलबु वेठो हुजे, उहो जो मुंहिंजे इंतज़ार में वेठो हुजे। उन जॾहिं मूंखे ॾिठो त पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त भली करे आए, उन मुंहिंजो एतिराम अदब सां उन बि ख़्यालु रखो। अदा उनखे मूं पंहिंजे हिसाब सां चयो त मूंखे बादशाहज़ादीअ जी ख़िदमत ॾिसणी आहे। चवणु लॻो त बसि बादशाहज़ादीअ तूं पुॼी वएं, मुंहिंजी ख़िदमत पहिरियां खा, बाद में तोखे बादशाहज़ादी बि बहरहाल ख़िदमत उनजी तुंहिंजी साॻी आहे। अदा हुन बि पंहिंजे हिसाब सां फ्रूट वग़ैरह जेको कुझु हुन वटि हुयो, सो हुन पंहिंजे हिसाब सां मूंखे पेश एतिरो कयो जो एॾा फ्रूट वग़ैरह हुजनि जो दुनिया में मूं कॾहिं न खाधा हुजनि। अदा पंहिंजे हिसाब सां हुन एतिरी मुंहिंजी ख़िदमत कई, हेॾां होॾां मूं हुन खां मोकिलण जी तयारी कई, पर हू मूंखे छॾे कोन पियो। एतिरे मां हुनखे इलाज कयो त मां बादशाहज़ादीअ जा वॾा थोराइतो आहियां, मां हीअ बादशाहज़ादीअ जी ॾिसण पियो चाहियां त बादशाहज़ादी जी सखावत छा आहे। एतिरे में हिकु मूं ते महिरबानी कर, मां चयोमांसि, हू चवनि पिया तूं रुॻो हुकुम कर। मां चयोमांसि हिकु तोखे मां ख़तु लिखी थो ॾियां, मुंहिंजो इहो बादशाहज़ादीअ ताणी पुॼाए, सो मां बसि पोइ इहो ई थो चाहियां, मां वापसि वेंदुसि। एतिरे में हिनखे चवणु लॻो तूं बसि ख़तु लिख, मूंखे बादशाहज़ादी ॾे मोकिलण ॾे। अदा हुन हमरा खे मूं ख़तु लिखी ॾिनो ऐं बादशाहज़ादी जो पहिरियों मां शुक्र अदा कयो त बादशाहज़ादी जहिड़ो तुंहिंजो नालो ॿुधो हुउमि, अहिड़ो तोखे ॾिठुमि, सो बहरहाल वॾी तुंहिंजी महिरबानी। बहरहाल माण्हू वञा तुंहिंजी घटि तारीफ़ था कनि त, पर तूं त आहीं शइ ॿी। पर हिकु मां फलाणे बादशाही जो मतिलबु त बादशाह आहियां, सो मां तुंहिंजो हीउ करिश्मो ॾिसणु आयो, मैं तुंहिंजी सखावत ॾिसणु आयोसि, पर मुंहिंजे हौसले ऐं मुंहिंजे अकुल खां तुंहिंजी सखावत चढ़ी वई, तूं ज़ोर थी वई। पर मुंहिंजे दिलि में हाणे ख़्यालात थी पई त मां तुंहिंजे दीदार ऐं तुंहिंजे हुस्न जो मतिलबु त आदो आहियां ऐं तो ते मां आशिक़ु थी पियो आहियां। मां पंहिंजे हिसाब सां तोखे चवां थो तूं मुंहिंजी राणी थी पओ, जेकॾहिं तोखे एतिराज़ न आहे त मूंसां तूं शादी करणु चाहें त मां तोसां शादी करण लाइ तयारु आहियां। चई मां इहो ख़त में सभु कुझु लिखी पंहिंजे दिलि जो इज़हार करे छॾियो। मां बादशाहज़ादीअ खे अॻे ई हुनखे ख़तु ॾेई ॾिनुमि, हुन ख़तु देरी न कई, वञी बादशाहज़ादीअ वटि पुॼायो। अदा बादशाहज़ादीअ जॾहिं ख़तु पुॻो, पंहिंजे हिसाब सां बादशाहज़ादीअ पढ़ी ऐं उन हमरा खे साॻे खे वापसि कयो। उन हमरा मूंखे उन महलात जे मथे लही मतिलबु त वठी हलियो। अदा मथे जॾहिं मां चढ़ी वियुसि, हिकु पीड़ा मर्द हिकु औरत वेठी आहे, सो सोने मतिलबु त चांदीअ हिकु बिस्तरे ते न पर कुर्सीअ ते, चांदीअ जी कुर्सीअ ते पीड़ा मर्द वेठी आहे। वञी मां उते पुॻुमि, हुन मूं ॾे ॾिठो ऐं मूंखे चवणु लॻो त भली करे आए। हुन मुंहिंजो मतिलबु त तब एतिराम सां कयो, मूं ते बानियूं वग़ैरह घणा कुझु वेठा हुजनि बालकियूं, सो पंहिंजे हिसाब सां हुन मूंखे चयो त बादशाहज़ादी ॾे तूं ख़तु मोकिलियो
त एतिरे मूं सोचियो त भला मूं बादशाह खे ॼाली रंज करे छॾियो, सो मूं ग़लति लिखियो हले छा, सो मुंहिंजो हेठि कंधु थी वियो। एतिरे में उहो चवणु लॻी त तुंहिंजी बादशाह तुंहिंजो सलाम क़बूल कया न पंहिंजा सलाम तोॾे मोकिलिया अथई, पर तुंहिंजी जेके बि दिलि जो रायो मोकिलियो आहे बादशाह तुंहिंजो ॻाल्हाइण ऐं तुंहिंजो मतिलबु त रायो क़बूल कयो आहे, पर बादशाह खे हिकु तोखे मतिलबु त ॾियणो पवंदो इनाम। एतिरे में चवणु लॻो त मूंखे कहिड़ो मतिलबु त जीअं असां चवंदा आहियूं न हक़ु महर ॾियणो पवंदो तोखे, जीअं असां पंहिंजे हिसाब सां निकाह पवंदो आहे त हक़ु महर ॾियणो पवंदो आहे, सो तोखे बादशाह खे हक़ु महर ॾियणो पवंदो। चयो उहो कीअं, चए बादशाह तोसां शादी करणु लॻंदी पर हिकु हक़ु महर आहे, हक़ु महर तोखे पंहिंजे हिसाब सां तोखे ॿुधाईंदुमि, जेकॾहिं तूं पंहिंजे हिसाब सां जेको बि हक़ु महर क़बूल करणु चाहें या ॾियण जो चाहें त उनखे ॾियणो पवंदी तोखे। अदा हिन चयो त हा मां ॾियण लाइ तयारु आहियां। चए ॾियण लाइ तयारु आहे त मां बादशाह जी सलाह करे सुभाणे मतिलबु त शाम तोखे ॿुधाईंदुमि। अदा उन महिल मां मंझंदि जो टाइम हुयो लही आयुसि ऐं उन शाम ते मतिलबु त मूंखे ॿुधाइण वारी हुई। अदा एतिरे में उहा साॻी पीड़ा मर्द मतिलबु त औरत आई, पंहिंजे हिसाब सां अचे हिकु नौकर खे सॾु कयईं। अदा नौकर खे सॾु कयईं पंहिंजे हिसाब सां, मूंखे विहारे नौकर खे विहारे पाण वेही ऐं नौकर खे चवणु लॻी त जेका बि तूं ॻाल्हि ॿुधी आहे ॾिठी आहे हिन जॻह पेश कर। ऐं नौकर पंहिंजे हिसाब सां आयो, मूंखे अची ॻाल्हि कयईं त असां हिकिड़े मां बि मतिलबु त बादशाह जो हिकु सौदागर आहियां, मतिलबु उन जो सौदो वापारु कीअं बादशाहनि सां थियणो हूंदो आहे, मां उन हिसाब सां सौदो वापार ते वेंदो आहे। अले केतिरा मुंहिंजा मूं जहिड़ा ग़ुलाम हिन बादशाह जा सौदे वापार जा आहिनि, पर को बि मतिलबु त सौदागर मोटंदो आहे सौदे वापार तां त उन मुल्क जो उन बादशाह जो उहो बादशाहज़ादी हीअ हाल हवाल वठंदी आहे जेकी सखावत जी हिनमहिल मतिलबु त आहे। हिन चवणु लॻो त मां हिकु ॾियारे वियुसि हिकु बादशाह में पुगुसि, उन मुल्क जा मतिलबु त माण्हू जेका हुजनि सो उहे पंहिंजे हिसाब सां हिकु जीअं सफ़ेद लटा पातल आहिनि, माना की हिकु जीअं खफ़न वेड़ियल हूंदो आहे, हिकिड़ो कुलो ज़ाहिर ऐं हिकिड़े पासे ॾांहुं हीअं मतिलबु त अजीब तरीक़े जा माण्हू हुजनि ऐं उन्हनि जा लटनि जो रंग ऐं निस्बत हिकिड़ो ॾिसी ॿियो ॾिस, ॼाण लटनि में ख़बर ई न पवंदी ॼाण हिन में निकिरी हुन में लटा पिया आहिनि, काई ख़बर न पए पई त हिन रंग मतिलबु लटनि जो साॻो इस्म मतिलबु साॻो कमु हुजेनि। मां खे सम्झ में ॻाल्हि न आई, सम्झी ॼण ग़रीब त लॻी पई हुजे, परेशान चेहरा मतिलबु त खिल भोग काशे न हुजनि। जंहिंसां बि ॻाल्हाइण जी कोशिशि कयां सो मूंसां ॻाल्हाए ई न, जंहिंसां बि हाल वाल वठण जी कोशिशि कयां उहो मूंखे हाल वाल ई न वठे त केरु आया हुजा, शादी आया हो, कहिड़े हिसाब सां आया हो। मां पाण परेशान हुजां, हलंदे हकील न होकांदे राति उते मूंखे पइजी वई। सुबुह जीअं थींदी वई तीअं जेका माण्हू हुआ उहे साॻा हिकु तरफ़ भॼणु लॻा, पर परेशान हुजनि अखि मतिलबु त निरड़ा मां पघर पिया हलनि उन तरफ़ भॼणु लॻा, डुकणु लॻा। मां हैरत में हुजां त मूंखां जंहिंखां पुछां मूंखे को वणंदी न ॾिए। मां बि उन सां गॾु उन मैदान जे तरफ़ भॼणु लॻुमि। हिकु ॻोठ जे ॿाहिरां हिकु वॾो मैदान हुयो, उन में अची सभु गॾु थिया, अमीर वज़ीर नौकर, मतिलबु जेको बादशाह हुयो उन मुल्क जो उहो बादशाह बि अची उन मतिलबु त मैदान में अची बीठो। अदा मां बि हैरत थी वई मूंखे, मां बि उन माण्हू सां गॾु अची बीठुसि। थोरी देरि खां ॾिठुमि हिकु परिस्तान जो माण्हू हमरा परी मुल्क जो मतिलबु त हिकु परिस्तान जो हुजे शहज़ादो, उहो हिकु मतिलबु त ॾांद ते चढ़ियो थो अचे पियो। अदा ॾांद ते चढ़ियो सिधो सो आयो, हिकु हथ में तलवार हुजेसि, सो उहा बि निड़ार मां निकितल हुजे उघाड़ी तलवार, ऐं हिकु हथ में आईनो हुजेसि। अदा अचे सिधो सो उते लथो, हिकु हमराह खे घुराए उन हमराह खे हिन आईनो ॾिनो। उहो हमराह वरी अहिड़ो कमु कयो, उहो आईनो सभिनी हमराहनि खे ॾेखारींदो वियो। जेको बि उन आईने में ॾिसे पियो त रड़ियूं ऐं रियूं करे पियो, माना की रोअणु चालू पियो थी वञे त ख़बर न पई पए त हिन आईने में छा हुयो, छा मसइलो हुयो। सभिनी खे नंबरवार ॾेखारे ऐं बादशाह वटि साॻी कुंड ॾे फिरी आयो। बादशाह हुन खां साॻियो आईनो वठी उनखे उन महिल उन तलवार सां क़तलु कयूं, मारियूं ऐं पंहिंजो आईनो ऐं पंहिंजी तलवार खयूं, वरी साॻे ॾांद ते चढ़ियो, इहो वापसि वेंदो हलियो। ऐं माण्हू पंहिंजे हिसाब सां रोई रोई वरी पंहिंजे हिसाब सां हू वियो हलियो त हू बि पंहिंजे हिसाब सां वरी बादशाही में पुॻा। मूंखे इबरत वठी वई, मां हर हिक खां पुछणु लॻुमि त हीउ छा मसइलो ऐं हिन आईने में छा ॾिठो तव्हां? केर बि मूंखे कुझु न ॿुधायो न पुछा कई। मां पंहिंजे हिसाब सां वरी हिन बादशाही में पुॻमि। बादशाहज़ादीअ मूंखां पुछा कई, मूं बादशाहज़ादीअ खे इहो सॼो हवालु कयो। बादशाहज़ादी हाणे इन ॻाल्हि जे करे परेशान आहे, सो बहरहाल हाणे छा थिए। एतिरे में उहा साॻी कुराड़ी चवणु लॻसि त तोखे हक़ु मार इन ॻाल्हि जो आहे, सो तूं इहा ॻाल्हि जॾहिं इहा ख़बर आणींदे त हीअ ॻाल्हि में हेतिरी आहे, सो इन जो ताबीर कढी ॿुधाईंदे त माण्हुनि सां इहा हालत छो आहे, हमराह केरु आहे ऐं छाजे करे माण्हू मारे थो, इन आईने में आख़िर राज़ कहिड़ो आहे। इहो जॾहिं बादशाहज़ादीअ खे ॿुधाईंदे त बादशाहज़ादी तोसां शादी बि कंदी ऐं इन ॻाल्हि ते एतिराज़ बि कयूं नथी। बादशाहज़ादी तोसां शादीअ लाइ तयारु आहे।
अदा हिन पंहिंजे हिसाब सां चयो त हाणे मूंखे त इहा ॻाल्हि तूं सम्झ में ॻाल्हि आई, मां हिन जे कॾहिं हलंदुमि बि सही, पर बादशाहज़ादीअ वाइदो पंहिंजो कयो आहे, सो इहो मां बादशाहज़ादीअ जे वातां ॿुधंदो चाहियां। ऐं बादशाहज़ादीअ सां कुझु मुंहिंजा सुवाल जवाब बि आहिनि, सो मां बादशाहज़ादीअ जे साम्हूं कंदुमि। सो मुंहिंजी मीटिंग बादशाहज़ादीअ सां पहिरियां कयो। अदा हुआ कुराड़ीअ चयो त मां तोखे शाम ॿुधाईंदुमि। अदा हुआ कुराड़ी वई पंहिंजे हिसाब सां हुन बादशाहज़ादीअ सां जीअं हाल अहिवाल थियो, सो मोटीअ जे हिन खे चयईं त बादशाहज़ादीअ तोखे घुरायो आहे। अदा हीउ वियो पंहिंजे हिसाब सां हिकु मतिलबु त कमिरो हुजे, हिन कमिरे में वठी आयो, सो एतिरो कमरे में ख़ुशबू ऐं उन कमिरे जो रंग ई अञा चेंजिंग हुजे। अदा सिधो सो हिकु पर्दो हुजे, पर्दे जे अंदरां बादशाहज़ादी हुजे, हीअ ॿाहिरां हुजे। हिन बादशाहज़ादीअ खां पुछा करणु लॻो त बादशाहज़ादी काॾे वई, हिन ओतिरे में कुराड़ी ॻाल्हाइणु लॻे त बादशाहज़ादी उहो साॻियो शख़्स पुॼी वियो आहे। एतिरे में बादशाहज़ादी पुछा करणु लॻी त तूं ॾे हाल अहिवाल, छा पुछण थो चाहे मूंखां। एतिरे में उहो हमराह खे चवणु लॻी त बादशाहज़ादी त छा पुछण थो चाहे तूं मूंखां। एतिरे में हमराह चवणु लॻो त मूंखे मां हिते पुॻो आहियां, सो मूंखे मुंहिंजे हिसाब सां दुनिया दौलत ख़िदमत एतिरी कयनि जो बेअंत, हर हिकु ताम जो मुंहिंजी हैसियत खां ॿाहिरि हुजे। मां बि बादशाह आयुमि, पर मां कॾहिं बि अहिड़ो ताम खाई न सघियो आहियां। सो तुंहिंजी बादशाही में हेॾा ताम मिलनि था, हेॾो कुझु ख़र्चु थिए थो, ऐं मूंखे एतिरा 7-8 थाल दुनिया ऐं हीरनि ऐं लालनि जा भरे मिलिया, छो त उहे हिकु हिकु लाल हले छा बादशाहियूं हलाए थो। इहा तुंहिंजी महिरबानी मूं हिकिड़े मथां आहे, जा सभु कंहिंखे ईअं साॻी ख़िदमत जीअं मूंसां थी आहे ईअं कंदी आहे, जा हिकु मूं ते। एतिरे में बादशाहज़ादी चवणु लॻी त इहा सॼी ख़िदमत जेको फ़क़ीर केरु माण्हू ईंदो आहे मुंहिंजी बादशाहीअ में, सो उन सां मां इहा ख़िदमत इन सां इहे साॻियो कमु कंदी आहियां। चई मां उहे हीरा जवाहर न पियो खणा, नेठि हिकु दुनिया में पंहिंजे नाले सां चई त हिन में फिटी कयो वञे, तालो पंहिंजे हिसाब सां आयूं वञ, जॾहिं दिलि कढे इहा तुंहिंजी अमानत तौरु पई हूंदी। सो मां इबरत में इन में आहियां, जेकॾहिं कॾहिं तूं एॾी सखावत थी करे, हिते त डेली जे हिसाब सां हले केतिरो माण्हू ईंदा हूंदा, हले केतिरो अवाम ईंदो, तूं दुनिया खणी धोईंदा हूंदा, तोखे खाधो पीत में ख़र्च में हेॾे होॾे ख़र्चनि जी दुनिया जी तोखे ख़बर न आहे त ख़र्च छा आहे। जे अगरि कानून जो ख़ज़ानो हुजे उहो बि हिन जे अॻियां ॾह न बचाए, तूं हेॾो दुनिया जो हलाए थी पई, हेॾो ख़ज़ानो हलाए थी पई, त इहा दुनिया अचे किथां थी ऐं छा राज़ आहे हिन ॻाल्हि जो। बादशाहज़ादी इहो मूंखे ॿुधाए त बहरहाल मां पंहिंजे हिसाब सां पोइ इहो तुंहिंजे शर्त जे पोयां वेंदुसि, हाली मूंखे इहे पंहिंजे सुवाल जो जवाबु ॾे। एतिरे में बादशाहज़ादी चवणु लॻी हिनमहिल शाम थियण वारी आहे, कलाक ॿ तरसी मोॾे पोइ मां मोकिलींदीमांइ बानी, तूं अचिजांइ, थोरी हव मोह पई टरे, राति जे टाइम में तोखे मां सॼो हाल अहिवाल ॾींदुमि। अदा हीअ पंहिंजे हिसाब सां मोटी अचे, नंगर नाश्ता कई, हिन खे मतिलबु हबाब शबाब सभु कुझु पियारनि हेॾां होॾां। उहा साॻी मतिलबु त कुराड़ी आई, उहा साॻी कुराड़ी आई, हिन खे चवणु लॻी त बादशाहज़ादी खे घुरायो आहे। अदा चई साॻियो बादशाहज़ादी जे अॻियां पेश थियुमि। बादशाहज़ादी चवणु लॻी तूं हिन दुनिया ऐं मुंहिंजी हिन सखावत जे बारे में पुछा करणु थो चाहे न। चए हा। चए पोइ ॿुध, चई कंहिं वक़्त में असां पंहिंजे पीउ जूं मतिलबु धीअर हुयूंसीं, 7 धीअ भेनर हुयूंसीं पाण में। पोइ असांजो पीउ असां सां मोहबत बि कंदो हुयो बेइंतहा, छो त असांखे भाउ जी औलाद कोन हुई, सो असां 7 ई भेनर हिकु ई हुयूंसीं, पंहिंजे पीउ खे दादली हुयूंसीं। पोइ हिकु ॾियारे बाबो असांखे चवणु लॻो काश मूंखे पुट जी औलाद कोन्हे, तव्हां 7 मूंखे धीअर आहियो, अगरि जे मां तव्हांजो पीउ बादशाह न हुजा हा त पोइ 7 ई तव्हां धीअर मतिलबु त मलिका जा बानियूं तव्हांजी ख़िदमत में न हुजनि हा, तव्हां काॾे वञो हा, छा कयो आहे। हीउ तव्हां मुंहिंजो थोरो मञो, छो त मां तव्हांजो पीउ बादशाह आहियां, तव्हां हाणे बादशाहज़ादी जो सॾिजो। एतिरे में चवणु लॻियो ॿियो त सची ॻाल्हि आहे बाबा, तूं न हुजे त वाक़ई बि असां बादशाहज़ादियूं न सॾिजूं, हले छा सॾिजूं, हले किथे रहूं हा, काई ख़बर न हूंदी आहे न, ग़रीबीअ में पलजूं हा, हले छा कयूं हा। सो त मुंहिंजी 6 भेनर इहा पीउ जी ॻाल्हि तस्लीम कई बाबा साईं जी, त इहा वाक़ई तुम्हारी ॻाल्हि सही आहे, पर मां हिन ॻाल्हि ते मुतमिन न थियसि, मां हिन ॻाल्हि खे तस्लीम न कयुमि। एतिरे मां चवणु लॻंदुमि बाबा साईं इहो जे अलाह चाहे त असांखे बादशाह तोखे बि अलाह साईं बणायो आहे, हीउ जेको असां भई मतिलबु बादशाहज़ादियूं सॾिजूं, असांखे बि अलाह जी महिरबानी आहे, ऐं उन पालणहार असां सभिनी खे पंहिंजे हिसाब सां सभु शइ नेमत अदा कई आहे। सो तोखे बि बादशाह अलाह साईं बणायो आहे, असांखे बि पंहिंजे हिसाब सां बादशाहज़ादियूं बि अलाह साईं बणायो आहे, इन में तुंहिंजो थोरो न आहे, असुलु थोरो रखे असांजो अलाह जो असां ते। एतिरी जॾहिं मां ॻाल्हि कई त बाबा खे मुंहिंजे खे ॾाढी कावड़ आई। ॿियूं मुंहिंजी धीअरुनि खे पंहिंजे हिसाब सां भेनरुनि खे चयईं, मतिलबु धीअरुनि पंहिंजनि खे चयईं तव्हां मुंहिंजो सचियूं धीअर आहियो, बाक़ी हिन हीअ पंहिंजे हिसाब सां मुंहिंजी मतिलबु त हेतिरी थोरो आहे न ते, मां पीउ बि आहियांसि, सो मुंहिंजो थोरो हीअ क़बूल नथी करे, वरी बि अलाह जे नाले ते चवे, सो मां हिन खे कंहिं बर बिराण में फिटी थो करे अचां, ॾिसां त हिन खे अलाह उते ॾिए।
अदा एतिरे में बाबा खे ॾाढी कावड़ अची वई। मूंखे हिकु जलाल मतिलबु जलाद जे हथां मूंखे चई हिन खे कंहिं जंगल में बिरान में फिटी करे आ। ॿियो मुंहिंजो भेनर वॾी हुजे नंढे में नंढी मां हुजां। अदा मूंखे हिकु बिरान मतिलबु जंगल में फिटी करे आयमि जिथे न माण्हू न पर न पखी, उते बिरान में फिटी करे आयो। सो पंहिंजे हिसाब सां उते जो मां ॾिठुमि त बण हिते त काश आहे कोन, बिरान लॻो पियो आहे। सो मूंखे का ख़बर ई न त मां किथे पुॻी आहियां, छा पुॻी आहियां, छो त मां मालातनि खां ॿाहिरि करे ज़िंदगी न निकिती। मूंखे ॿाहिरि जी दुनिया जो को अतो पतो ई न हुयो त छा आहे छा न आहे। मूंखे पूरी तरह से वणनि जा नालनि जी बि ख़बर न हुई त को पेड़ वण जा बुबुर जा टाली जा लव जा वग़ैरह इन नालनि जी पूरी तरीक़े सां ख़बर न हुई। उन महिल मां रब जा शुक्र अदा कया, मुंहिंजा मालिक साईं इहो तुंहिंजो थोरो आहे। सो मां पहिरियों बादशाहज़ादी हुयमि, हाणे मां रुलंदड़ फ़क़ीरियाणी थी वियमि। इहो बि तुंहिंजी वॾी महिरबानी जो तूं मूंखे हिते पुॼायो। तूं मूंखे पुॼायो, मुंहिंजे पीउ खे कहिड़ो त मुंहिंजो बाबा मसाई कॾहिं मूंखे न पुॼाए सघिया। इहा बि तुंहिंजी महिरबानी। वरी रब खे पंहिंजे हिसाब सां उनजो शुक्र अदा करे पंहिंजे हिसाब सां उहा उन वण हेठां वेही रही। ऐं जे रब ते मुंहिंजी तौंकल हुई, रब ते एतबार हुयो, मां उन रब जे सहारे उन्हनि वण ऐं उन जंगल में वेही रहियमि। जेकी मां गालीचनि ऐं बंगलनि में रहण वारी, सो मूंखे ज़मीन ते सुम्हणो पइजी वियो, सो बि कंडनि ते। इन हिसाब सां मां पंहिंजे हिसाब सां सुती पई हुयमि। जीअं मूंखे असुर जो टाइम हुयो, निमाज़ जो मूंखे ख़्यालु पियो त मां बानियुनि खे हकल करे चवंदी हुअमि त मूंखे पाणी पुॼाईंदियूं हुयूं। तकड़ि देरि न थी, उन महिल मां बानियूं करे सॾु कई त मुंहिंजे अॻियां त काशी न हुई, जंग हुयो, बिरान हुयो। ऐं मां पाण उथियुमि पंहिंजे हिसाब सां वज़ू करे पंहिंजे हिसाब सां अलाह जो फ़र्ज़ु अदा कयुमि ऐं अलाह जे दर ते हथ राखियमि ऐं अलाह खे पंहिंजे हिसाब सां अर्ज़ु कयुमि, मुंहिंजा मालिक या ख़ालिक तुंहिंजे सहारे आहियां ऐं तूं ई ॾियण वारो ऐं तूं ई ॾिसण वारो आहे। एतिरे मूंखे 4 ॾींहं थी विया, उते 4 रातियूं थी वियूं। सो मां बुख ते पंहिंजे हिसाब सां ॿीणी टीणी थी वियमि, पर अलाह ते मुंहिंजो भरवसो हुयो। सो मां उते रहंदी रहियमि। मां उन जॻह तां हिकु विख बि हेॾे होॾे न थी वञा। उते हिकु अलाह लोग फ़क़ीर उतां गुज़र थियो। उन जॾहिं मुंहिंजी हालत ॾिठी, सो उहो पिनंदो फ़क़ीर हुयो। उन जे कंहिं गीसे में वग़ैरह टुकर के पुराणे वक़्त जा हुया पियल। सो उन मूंखे पाणीअ सां पिसाए 2-3 मिंट ॾिना ऐं कुझु हेॾां होॾां मूंखे संवत में आंदई, पर हिन खे पाणी पूरो सारो हुयो, पाणी हिन खे कोन हुयो। हिन हेॾे होॾे धूना आया, हिकु ॾिठे त बणा खूह बीठो आहे, पर खूह त हुयो पर पाणी हाणे हेठि खूह मां अॻे पिया अचे, को रसो वग़ैरह कोन हुयो। पोइ हिकु हुन वणनि मां पता छिनी ऐं उन्हनि जा टोड़ा ठाहे नोड़ी गंढे ऐं उन खूह मां पाणी कढी ऐं मूंखे पियारे ऐं पाण पीतई। एतिरे मां मूंखां हाल हवाले थियो। मूंखे ख़बर मुंहिंजी अॻे हिन खे पइजी वई त तूं फलाणे बादशाह जी धीउ आहीं, छो त हू अलाह जो फ़क़ीर हुयो। हुन मूंखे सॼी तेर पितर ॿुधाई त तूं बादशाह जी धीउ त आहीं, पर तुंहिंजी हिते हालत आहे। पर हाणे मां तुंहिंजो राज़ सॼो ॼाणियां थो, पर छा थो करे सघिजे। एतिरे में अलाह जे तरफ़ां हू मुंहिंजो फ़रिश्तो थी मुंहिंजे अॻियां आयो। मूंखे चवणु लॻो त हाणे तुंहिंजी ख़िदमत मां हिते कंदुमि, अगरि जे तुंहिंजो यकीन आहे तूं हिते वेठी हुज। सो मां पंहिंजे हिसाब सां पिनी किनी बि जाॾों काॾों हाणे बि हिते तोखे पंहिंजे हिसाब सां जेको टुकुर मां खाईंदुमि जेतिरो तोखे ॾींदुमि। अदा हू तेली हिसाब सां वेंदो हुयो। फ़क़ीर उहो पिनी सिनी अचे पंहिंजे हिसाब सां शाम जो टाइम मूंखे ॾींदो हुयो, मानी खाराईंदो हुयो। वरी सुबुह सां हलियो वञे, वरी शाम जो मानी ही मूंखे खाराए पियो। हिकु जहिड़े पंहिंजे हिसाब सां इन जो वक़्तु गुज़रे पियो। मां पंहिंजे हिसाब सां मतिलबु त रओ मथे तां लाहे ऐं पंहिंजे हिसाब सां उन वारनि खे छंडको ॾेई ऐं कंगो ॾियण वारी हुअमि त हिकु मतिलबु त बाबे जेको मूंखां सोनो ऐं चांद ऐं हार वग़ैरह मोती लाहे रखिया हुया, लाहे वरिता हुया। हिकु उन्हनि मां हिकिड़ो मोती मतिलबु त सोन जेको मोती लाल छॾिबो आहे, उहो मुंहिंजे वारनि मां हेठि अची मुंहिंजे झोल ते किरियो। मूंखे सम्झ में ॻाल्हि आई त भला मुंहिंजे कंहिं न कंहिं कमु ईंदो ही। मां इहो फ़क़ीर आयो सिधो पिनी मतिलबु सिधो पिनी मोड़ी आयो। सो मां हुनखे उहो साॻो मोती लाल ॾिनो, चयोमांसि हीअ पंहिंजे हिसाब सां बाज़ारि में खपाया, जेका 5 रुपया थियनि सो कमु आण। एतिरे में उहो पंहिंजे हिसाब सां फ़क़ीर वियो, पिनी बि आयो ऐं उहो लाल बि खपायो। उनखे जेका पैसा हथ आया सो मूंखे पंहिंजे हिसाब सां सम्झ में आयो त हाणे गंज पैसा थी विया न, जेकर हिते थोरो घरड़ो छो न ठारायां। ऐं उते मां पंहिंजे हिसाब सां चयोमांसि हाणे हिते काशे न काशे पंहिंजे हिसाब सां अड़ करे हिते वेहिजे। सो पंहिंजे हिसाब सां हिते वण जी छांव में नॉर्मल आहे, सो थोरी घड़ी अचे थी थोरी घड़ी हली थी वञे। हिते को घर ठारायूं जा मालात ठारायूं, कुझु न कुझु बहरहाल ठारायूं। एतिरे फ़क़ीर चवणु लॻो हाणे तूं हीअं कमु कर, तूं हिते वेठी बि आहीं, हितां थोरी खोटई करे ऐं मिटी पिसाए घारे वांगुरु थोरी भित जी अड़ कर।
अदा फ़क़ीर सुबुह ताईं चयूं हले वियो। मां बिस्मिल्लाह करे बीठमि वञी कोडर खणी उते जो थोरी हेठि कोडाई कयमि हथु ॾेढ मतिलबु त गोॾे खां 70 ताणी त उते हिकु मतिलबु त काई शइ में कोडर मुंहिंजी फाथी। छा ॾिठां त हिकु मुंहिंजी मतिलबु त जेकी फाथी हिकु मटी हुजे सो बि बहरहाल सोन जी हुजे, उन में हिकु मतिलबु त हीरा जवाहर मतिलबु ज़वरात ऐं हीरा जवाहर हुजनि। सो पंहिंजे हिसाब सां मूं जो ॾिठो त भणा वाह जो कमु थी वियो, वॾे हुन में दुनिया पई हुजे, छो त इहो अलाह मूं ते महिरबानी थियो ऐं मुंहिंजे सब्र जो फल मिलियो मूंखे। जीअं फ़क़ीर मूं चयो उन मां हिकु बुक भरे मां फ़क़ीर खे ॾिनो त वञ ही बाज़ार में वञ ऐं जेतिरो हिसाब किताब थी सघे तूं आण ऐं मुंहिंजे लाइ हिकु नक्शो बेड़ो आण जेको मां हिते वेही वियाई बि महलात ठाराईंदमि। ऐं हू फ़क़ीर वियो पंहिंजे हिसाब सां खपाए ऐं पंहिंजे हिसाब सां नक्शो बक्शो मूंखे ठाहे ॾिने त हिन अहिड़े हिसाब सां मूं तलिबियोमांसि। हीअं मुंहिंजे हिसाब सां ख़िदमत अगारे ऐं हिते अवाम जो राश वग़ैरह जो बंदोबस्तु सॼो मतिलबु त फ़क़ीरनि जो ऐं सखावत जो सॼो मूं सेटअप अॻे टले छॾियो। ऐं इहा मूंखे अलाह मिल्कियत ॾिनी आहे। मां अलाह जे एविज़ में पंहिंजे हिसाब सां जेकी दुनिया जी थी सघे सो पंहिंजे हिसाब सां कंदुमि। उहो जेको मटु भरियलु हुयो सो उहो लालनि हीरनि जो हुयो, जो त हिकु हिकु लाल 7 बादशाहूं लहे। सो कीअं बादशाह अहिड़ा लाल ॾिठा वञनि, अहिड़ा लाल मूंखे हथ अची विया। पोइ पंहिंजे हिसाब सां मूं हिकिड़ा कारीगर घुराए हेॾां होॾां, उते अहिड़ी महलातूं ठाराए छॾियूं ऐं उते फ़क़ीरनि ऐं मतिलबु त ॿियनि माण्हुनि जी राशूं ठाराए छॾियूं जीअं उन्हनि जी मां ख़िदमत करे सघां। ऐं नौकर वग़ैरह सभु कुझु छॾियुमि हेॾां होॾां। अची मुंहिंजे बाबा साईं ख़बर पई त अहिड़ो बादशाह आज़ादी आई आहे। सो हिन बर बिरान में महलात ठाराए अथई ऐं हिकु माण्हुनि जी राश जो बंदोबस्तु बि कयो अथई। एतिरे में बाबा साईं जे माण्हू हिकिड़ो पुॻो अचे मूंखे अॼु खञापो ॾिनई त फलाणो बादशाह नाले सां तुंहिंजी इहा महलात ऐं तुंहिंजियूं बादशाहूं ॾिसण थो चाहे, सो उहो सुभाणे परीं तशरीफ़ रखी ईंदो। मूं इहा ॻाल्हि ॿुधी त ॾाढी ख़ुशि थियमि ऐं हुनजी हिन न्यापे खे तस्लीम करे हुन ॾे न्यापो सही सलामत मोकिलियुमि त जीअं आयो त मुंहिंजी अखियुनि ते। उहो फ़क़ीर उहो साॻियो हमराह मोटी वञी बाबे खे हवाले ॾिने त हीअं तुंहिंजी ॻाल्हि तस्लीम थी वई आहे। सो बाबे देरी न कई, पंहिंजे हिसाब सां तयारी करे ऐं मुंहिंजी बादशाही जी तरफ़ आयो। मूं अहिड़े हिसाब सां खाना ऐं तबाब हकीम वग़ैरह जेको कुझु हुते वक़्त में हुयो सो हिन लाइ VIP खाधा तयारु करे छॾियमि। तॾहिं बाबो मुंहिंजी महिलात में पुॻो त महिलात ॾिसी ऐं मुंहिंजी जॻहियूं जायूं ॾिसी हैरत में इबरत में अची वियो त बहरहाल मौत अहिड़ी शयूं आहिनि ई कोन, हिते त बाक़ाइदे शयूं आहिनि। एतिरे में हू मुंहिंजे इंतज़ार में मतिलबु त मुंहिंजी बादशाही में वेही रहियो त मतिलबु त अचे त हीअ शहज़ादी मां ॾिसां ऐं हिन सां मिलां। एतिरे मां तस्लीम थियुमि, मूंखे हू सुञाणे कोन पियो। एतिरे में चवणु लॻो त तूं कहिड़े बादशाह जी धीउ आहीं, कंहिंजे मतिलबु ख़ानदान मां आहीं, छो त तुंहिंजो अहिड़ो ख़ानदान आहे जो तूं पंहिंजे हिसाब सां हेतिरो कमु कुझु कयो आहे ऐं एतिरो तुंहिंजो दिमाग़ कमु करे तूं हेॾियूं माण्हुनि लाइ सहूलियतूं कयूं न। एतिरे में मां चवणु लॻी मां त मुंहिंजो ख़ानदान तूं ई आहीं, तूं ई मुंहिंजो पीउ आहीं। मां फलाणे धीउ जंहिं तोखे चयोमि त हीअं जा हुञ, सो तूं मूंखे चयो त तोखे अलाह कुझु बि न ॾेई सघंदो। तूं पंहिंजी मतिलबु त बादशाहीअ मां कढी ऐं मूंखां जेको सोन वग़ैरह हुयो सो बि तूं लाहे वरितो हुयो। जॾहिं बाबा साईं मूंखे सुञातो त उन महिल मूंखे अॼु भाकुर पाए मिलियो ऐं पोइ त मतिलबु त घोड़ो ऐं हाथी भॼाईं त वारो कयो मुंहिंजे जेके धीअर आहिनि ऐं मुंहिंजी ज़ाल जेकी बि सभई हिते वठी अचो। पोइ हिते नौकर विया अमड़ ऐं मुंहिंजी भेनरुनि खे वठी आया। जॾहिं उन्हनि मूंखे ॾिठो ॾाढियूं ख़ुशि थियूं ऐं मुंहिंजो महलात ऐं मुंहिंजा रंग रूप ॾिसी ऐं मुंहिंजी दुनिया दौलत ॾिसी बाबो हैरत में हुजे, मुंहिंजियूं भेनरियूं हैरत में हुजनि। ऐं पंहिंजे हिसाब सां मां भेनरुनि खे तोहफ़ा ॾिना, पीउ खे तोहफ़ा ॾिना, पंहिंजे हिसाब सां ॾाढो ख़ुशि थियमि। बाबो बि मूंसां ॾाढो एॾो ख़ुशि थियो बेअंत। पोइ कुझु ॾींहं गुज़रिया, मुंहिंजी बादशाही वसंदड़ थी वई ऐं बाबो बि वफ़ात करे वियो। पोइ सॼे मुल्क जो रहियो जेको अवाम जो हुयो सो मूं ते बीठो, मूंखां वधीक को बादशाही न पियो हलाए सघे। सो मूंखे बादशाह ज़ादी बणायो वियो ऐं हीअ मुंहिंजी अलाह जी ॾिनी मूंखे नेमत आहे। सो हीअ दुनिया दौलत मूंखे अलाह जी ॾिनल आहे। सो मां केतिरो बि ख़र्चु कयां ऐं जेका बि ॿेड़ा सेड़ा सौदा वापार हलंदा सभु कुझु मुंहिंजे हथ में आहे ऐं मूंखे अलाह ॾिए थो पियो। हीअ सखावत उनजी दरबार में मुंहिंजी हलंदियूं पियूं। सो इहा रब जी सखावत आहे, मुंहिंजी न आहे। सो मां तोखे पंहिंजो हक़ीक़त हाल कयो आहे। सो जेको बि मां तोखे कमु चयो आहे इहो मूंखे राज़ मालूम करे ॾे। सो मां तुंहिंजी ज़ाल, तूं मुंहिंजो मुड़ुसु घोटु थींदासीं ॿई। जॾहिं मां इहा ॻाल्हि ॿुधी हुनखे चयुमि इहा ॻाल्हि वाक़ई बि तुंहिंजी सची आहे। सो तूं बादशाहज़ादी ईअं थी वई आहे। सो मां तुंहिंजी ॻाल्हि तस्लीम कंदुसि बि ऐं मां इन कम सां बि वञा थो जेको तूं मूंखे शर्त चयो आहे। अदा उन महिल मां हुनजी ॻाल्हि ॿुधी ऐं उन पंहिंजी मुसाफ़िरी ते रवानो थी वियुमि। हकीम होकाईंदो सिधो सो उन मुल्क में पुॻो त जंहिं मुल्क जा माण्हू ॾिसनि पिया सो हिकु ई लिबास पाए घुमनि पिया ऐं हिकु जहिड़ा मतिलबु लॻा पिया वतनि। हीअ ॾिसी हू ॾिस, हू ॾिसी हू ॾिस।
मतिलबु अहिड़े हिसाब सां हुननि जी पोशाक हुजे जो ख़बर ई न पए त हिननि जो सां छा राज़ आहे, हिननि जो इहो रंग कीअं तब्दील थियो आहे। अदा पर हिक जो चहिरो पंहिंजे हिसाब सां मायूस हुजे, केर बि कंहिंसां ॻाल्हाए बि न खिले पियो। जेको जंहिंसां कमु हुजे उहो पंहिंजो कमु कई पियो वञे, बाक़ी ॼाण त खिल ख़ुशी हुनजे ख़ानदान में न हुजे। चई मां परेशान हुजां, पर इहा ख़बर मूंखे पई त इहो वाक़ियो थींदो आहे मतिलबु त चंड जी पहिरीं तारीख़, चंड जी पहिरीं तारीख़, हर महीने जी पहिरीं तारीख़ इहो वाक़ियो थींदो आहे। इहो हमरा ईंदो आहे, सॼो कमु जेको बि थींदो आहे त ईअं थींदो आहे। सो मां बि हुते रहाश करणु लॻुमि जेसि ताईं उहो महीनो अचे पहिरीं तारीख़। जॾहिं पहिरीं तारीख़ थी, उहे साॻा माण्हू जीअं चवनि पिया तीअं उन मैदान जे तरफ़ भॻा। सभु हुते गॾु थिया, बादशाह अमीर वज़ीर जेका बि हुया उन मैदान में भॻा। मां बि उन सां गॾिजी वियुमि। उन मैदान में जॾहिं पुॻासीं, थोरी देरि खां पोइ उहो साॻियो हमरा उन साॻी बेल गाॾी ते चढ़ी सिधो सो उहा साॻी हिकु तलवार हथ में ऐं हिकु आइनो अची उन साॻी जॻह ते पुॻो। हिकु हमरा वियो थियो, उन खां आइनो वठी माण्हुनि खे ॾेखारींदो वञे पियो। माण्हू रड़ियूं रियूं कनि पिया। जॾहिं चारो तरफ़ फिरी उन साॻे हमरा वटि पुॼे पियो, उहो साॻियो हमरा आइनो वठी उन हमरा खे मारियूं ऐं साॻी उन बेल गाॾी ते वेंदो रहियो। मुंहिंजो इहो हौसलो न रहियो त मां हुन माण्हुनि खे ॾिसण ऐं रणो रीण में मुंहिंजो हौसलो खटा थी वियो। हुन हमरा जो न पीछो करे सघियुमि न हुनजे कढ लॻुमि। उहो त पंहिंजे हिसाब सां वेंदो रहियो। माण्हू जंहिंमहिल तरफ़ पंहिंजे ॻोठु रवाना थिया बादशाह जे तरफ़, पोइ मुंहिंजूं अखियूं खुलियूं त अड़े मां हीउ छा कयो, हू हमरा त वियो हलियो। अदा मां वरी वापसि माण्हुनि जी तरफ़ मोटी आयुमि। हाणे जॾहिं मूंखे महीनो इंतज़ारु करिणो पइजे त वरी जॾहिं पहिरीं तारीख़ थी त उहो साॻियो हमरा अचे त इन खां पुछा कयां त हीउ छाजे करे एतिरो कुझु करे थो। वरी मां महीनो पूरो इंतज़ारु कयो। वरी साॻी तारीख़ आई ऐं साॻा माण्हू साॻे मैदान में गॾु थिया। उहो साॻियो हमरा आयो ऐं पंहिंजे हिसाब सां उहो साॻियो आइनो हमरानि खे ॾेखारींदो वञनि पिया। हमरा रोअनि पिया ऐं हू साॻियो हमरा आयो, उन हमरा खे तलवार हईं ऐं मां उन हमरा जे पोयां तयारी कई त उन अवामनि खे ख़बर पई त हीउ हमरा छो थो इन कढा वञे। अदा कुझु माण्हू अची मुंहिंजो अॻु वठी वञे, मूंखे झले बीह रहिया। चवण लॻा त तोखे मरणो आहे त कीअं ॿियूं जॻहियूं मरण जूं जाम, तूं काथां ख़ुदिकुशी कर जा काथे टप ॾे, तूं इन हमरा जे मतिलबु त पोयां वञी पंहिंजे मौत खे दावत छो थो ॾिए। अदा हुननि मूंखे रोके छॾियो। मां हुन हमरा जे कढ मतिलबु त पोयां वञी न सघियुसि। सो वरी साॻी बादशाही में हुन माण्हू सां गॾु मोटी आयुसि। अदा हाणे त कमु मुंहिंजे लाइ वॾो मसइलो थी पियो। वरी जॾहिं हाणे मूंखे टियों महीनो इंतज़ारु करिणो पइजी वियो, वरी पहिरीं तारीख़ थी। सो मां माण्हुनि जे हुजूम मां निकिरी किथे साइड में वेही रहियुमि। जीअं सम्झ में अचे त हिन कुंड खां अचे थो, हिन कुंड ॾे वञे थो। मां अॻिते वञी 2 विखूं विझी वञी उते हमरा जे इंतज़ार में वेही रहियुमि। हमरा जीअं पंहिंजो कमु करे मोटियो, सो हुन जे मां पोयां रवानो थी पियुमि। अदा हमरा कुझु मंज़िल करे हलियो त हुन हमरा महसूसु कयो त मन को मुंहिंजो पीछो करे थो। सो एतिरे में हुन पोइ ते लूणो वराए ॾिठो। हुनजी मुंहं ते अखि पइजी वई। हू कावड़ में साॻी तलवार खणी मोॾे आ कयईं, पर मां हुनखे निमाणो अदब सां हथ एतिराम करे हेठि जंगूं झुकाए ऐं हुनजे एतिराम में बीह रहियुसि। चयोमांसि मूंखे मारणो ते त मार। एतिरे में मूं ते हुनखे एतियादत चयो मुंहिंजो फ़क़ीरी लिबास हुजे। सो हू चवणु लॻो फ़क़ीर तूं ख़ुदा जो मतिलबु त बानो थो ॾेखारिजे, छो थो पंहिंजी ज़िंदगीअ सां तूं ततो आहे। मूं हिकिड़ो खून कयूं वञा थो पियो, ॿियो खून मूंखां छो थो कराए तूं। एतिरे में चवणु लॻो मां त भली मारणो ते मूंखे मार, पर मूंखे पंहिंजो राज़ ॿुधाए त आख़िर ॻाल्हि छा आहे। एतिरे में हुन ॾाढी कावड़ कई मूं ते, पर साॻी वरी बैल गाॾी ते चढ़ियो इहो वेंदो रहियो, पर वरी मां हुनजी पुठी न छॾी। वरी मां पोइ ते वञी उनजे कढ लॻुमि। हुन मूंखे ॾाढो रोकियो, पर मां हुन सां न मुड़ियुमि। हकील ने होकारे नेठि ईअं विढ़ंदे कंदे हिकु दीवार अॻियां आई। उन दीवार जे अॻियां बीह ऐं कुझु लफ़्ज़ 2-3 भले छा जा पढ़ियईं। उहो तां दरवाज़ो ठही वियो। उहो हमरा उन दरवाज़े में अंदरि घिरियो हलियो वियो। मां हाणे ॿाहिरि बीह रही। मां हाणे सोचियुमि त छा कयां। हू त अंदरि वियो हलियो। थोरी देरि खां पोइ वरी साॻियो दरवाज़ो ठहियो ऐं साॻियो ॿियो हमरा आयो। अची मूंखे चई त तोखे घुर थी आहे, तूं अचु। मां अंदरि वियुमि त हिकु मतिलबु त दुनिया ई अलॻि हुजे। हिकु बाग़ हुजे, उन बाग़ में मलात हुजे। ॿाहिरि हिकु कुर्सियूं पयूं उन कुर्सियुनि ते उहो साॻियो हमरा वेठो आहे। अची मूंखे पाण सां गॾु विहारियईं। एतिरे में चवणु लॻो यार तुंहिंजी मुंहिंजी ज़िंदगी बशकी अथमि। तुंहिंजा कुझु ॾींहं जीअण जा हुया, न त तोते कावड़ मूंखे वॾी आहे। सो मारियां हा तोखे, पर तुंहिंजो फ़क़ीरी हाल ॾिसी चयुमि मन मुंहिंजो हिन मां राज़ को मालूम थिए। सो इन हिसाब सां तोखे घुराए अथमि। मन मुंहिंजी का बशकिश तुंहिंजे हथां थिए जो मूं वॾो गुनाह कयो आहे। ऐं हुन हमरा चवणु लॻो यार तूं भली मुंहिंजी जान बशकी आहे, वॾी महिरबानी, पर मूंखे पंहिंजे हिसाब सां राज़ ॿुधाए त तूं इहो सॼो माण्हुनि सां ज़ुल्म छो थो करे ऐं इन आईने में छा आहे ऐं तूं हमरा छो थो मारे। एतिरे में चवणु लॻो त यार तूं जेकॾहिं इहा ॻाल्हि पुछणु थो चाहीं, पर मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे। मुंहिंजे हथ में का बि ॻाल्हि न आहे। सो हाणे तूं जेकॾहिं मुंहिंजो मसइलो हल करे त मां तोखे ॿुधायां। अदा एतिरे में चवणु लॻो जे मुंहिंजी ॻाल्हि हक़ में हुई त मां तुंहिंजो मसइलो हल कंदुमि, पहिरियां तूं पंहिंजी कहाणी ॿुधाए। चवणु लॻो त मां हिकु बादशाह जो पुटु हुयुमि। मूंखे औलाद कोन थींदी हुई।
पोइ हिकु वज़ीर नौकर मतिलबु त ॿिए मुल्क जा बादशाह हेॾां होॾां ईंदा हुया, हकीम डॉक्टर वग़ैरह घणा कुझु आज़मायईं, पर हिकु फ़क़ीर आयो हिन खे दुआ करे वियो मुंहिंजे पीउ खे, चवणु लॻो तोखे पुटु ॼमंदो, पर उहो पंहिंजे हिसाब सां चंड ऐं सिॼु कॾहिं बि न ॾिसे। जॾहिं 14 सालनि जो थींदो त उन खां बाद में 16-17 साल जो थींदो, उन खां बाद में तूं हिनखे चंड सिॼु ॾेखारे सघे थो। इन विच में जे चंड सिॼु ॾिठईं त पहिरीं तारीख़ त हिन खे कुझु न कुझु थी वेंदी, पोइ असां ज़िम्मेवार न आहियूं। जॾहिं मां ॼाओ हुयुसि सो बाबे अहिड़ो कमु कयो, हिकु ॿिए हंधि हिकु ज़मीन खोटाए उते हिकु मलात ठाराए ज़मीन जे अंदरां मूंखे राश कराईं। उते नौकर वग़ैरह सभु कुझु ॾिनई, उते मुंहिंजी मतिलबु त परवरिश थिए पई, मतिलबु मूंखे पालण पिया वेठा। सो हेॾां होॾां मुंहिंजो बाबो ईंदो हुयो कॾहिं वेले वक़्ति, न त मुंहिंजे नौकरनि जे हथ में घणो कुझु हुयो। मां कुझु महीनो ऐं कुझु साल मतिलबु त उथण वेहण घुमण फिरण जो थियुमि, ओचितो मूंखे दुनिया जी मतिलबु त का बि सुध न हुई त छा हले थो, छा चले थो ऐं छा वग़ैरह वग़ैरह थिए थो। जेको कुझु सम्झाइनि पिया मूंखे उहो ई ॻाल्हि सम्झ में अचे पई, बक़ाया कंहिं शइ जी मूंखे ख़बर कोन हुई। चई पोइ पंहिंजे हिसाब सां उन मालात उते रहणु लॻुसि। जॾहिं मां 12 सालनि जो थियुमि, मूंखे ताक़त वसियत बेअंत हुजे, सो मां ॾाढी उतां निकिरण जी कोशिशि कंदुमि। जंहिंमहिल बानियूं ऐं नौकर वञनि पिया हेॾे होॾे त मूंखे बि पंहिंजे हिसाब सां ॾाढो शौक़ु थिए पियो। सो हिकिड़ो सोराख़ पंहिंजे हिसाब सां कोए जे ज़रिए या कीअं बि उन मां सोराख़ हिकिड़ो पैदा थियो। उन सोराख़ जे ज़रिए मां ॿाहिरि जो दुनिया जो नज़ारो ॾिसां पियो। जीअं त मां ओचितो मुंहिंजी चंड ते नज़र पइजी वई। चंड ॾिठुमि त मां ॾिठुमि त भला अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेकी मथां मुंहिंजे ॿरे थी पई। मां उनखे सॼी राति जो राति ॾिसंदो रहियुसि। उन मां हिकु मूंखे अहिड़ी शइ परे खां नज़र आई, उन मां चंड मां हिकु मूंखे परी नज़र आई। उन परीअ मूंखे ॾिठो ऐं मां हुन परीअ खे ॾिठो, उहा परी मूंसां ॻाल्हाइणु चालू थी वई हुई। उहा आसमान ते, पर मूंसां एॾी कन्वर्ट थी वई हिते। सो मां पंहिंजे हिसाब सां हुन सां ॿ लफ़्ज़ करियमि ऐं हुन ते मां मस्तु थी पियुमि। मां जो चंड सिॼ जो ॾिसी वेठुमि, सो पंहिंजे हिसाब सां उन सोराख़ जे ज़रिए पोइ मां हुन ते एतिरो मस्तु थियुमि त न मूंखे मानी पियो वणे, न का शइ न पियो वणे। नौकर वज़ीर जेका कुझु अचनि पिया, पर मूंखे का शइ न पियो वणे। सो मूंखे उनजो यादगिरो अची वियो। सो मुंहिंजो पीउ बादशाह हुयो, पंहिंजे हिसाब सां हकीम ऐं वज़ीर वॾा माण्हू ऐं तवंगर घुराई, मतिलबु त जेका तंहिं वक़्त में नजूम हुया, उन नजूम ई घुराया ऐं नजूम हणाए उन्हनि खां पुछिया की त मुंहिंजे पुट सां हीअ हालत छो आहे, का शइ खाए पीए छो नथो। पोइ उन्हनि चयो त जीअं ॻाल्हि खां तोखे झलियो थिए बादशाह सलाम, तुंहिंजे पुट हिन सिज में सभु कुझु चंड में ॾिसी छॾियो आहे। सो हाणे तुंहिंजो पुटु तुंहिंजी वस में ॿाहिरि आहे, हाणे जीअं उन परी चवंदसि तीअं कंदो। सो बहरहाल मुंहिंजे लाइ वॾो मसइलो थी पियो। पोइ हिकु मुल्क जो हिकु बादशाह हुयो, उन बादशाह वटि हिकु हकीम रहंदो हुयो। उन हकीम जी बाबा खे सुध पई। पोइ उन तरफ़ मूंखे खणी हलिया। उहो हकीम मूंखे ॾिसंदे ई टले वियो। उन चवणु लॻो त केर बि हिन शोर शराबो न करे ऐं हिन सां मां पाण ॻाल्हाईंदुमि। उहो मूंसां थोरो घणो ॻाल्हाइणु लॻो ऐं उहो चवणु लॻो त जेकी दिलि कढे त मुंहिंजी हिन बादशाह में हिकु बाग़ हुयो, उन बाग़ में मूंखे छॾे फिटी कयईं। चई हिन मां जेको मेवो वणे सो तूं खा, जेकी शइ दिलि कढे तूं खा पी, जेसिताईं तुंहिंजी दिलि मतिलबु त मुतमइन जीअं शइ ते थिएसि तूं उहा शइ कर। जीअं हुन फ़क़ीर मूंखे चयो, उन बादशाहीअ में उन बाग़ में छॾियईं। मूंखे मेवा त ऐं उन्हनि जी दिलचस्पी ऐं उन गुलनि जी ख़ुशबू थोरी घणी पसंदि अचे पई। मुंहिंजो कुझु मतिलबु त रूह ॿियो थिए पियो। सो मां घुमंदो फिरंदो वञा पियो। उन मां हिकु मूंखे ज़मीन जे टुकरीअ मां हिकु किताबु मूंखे लधो। उहो किताब में मतिलबु त परनि ऐं देवनि जे बारे में लिखत हुजे, छो त मां हिकु परीअ जे चंड जे ज़रिए मां हुन परीअ खे ॾिठो। उन परीअ जे बारे में मूंखे पंहिंजे हिसाब सां जांचा करणी पइजी वई। मां सोचियो त बड़ा हाणे हिन किताब जे ज़रिए को मसइलो हल थी सघे थो। सो मां हुन किताब जो थोरो घणो इल्मु पढ़णु चालू कयो ऐं उन ते गौर ॾियणु चालू कयो। ऐं पंहिंजे हिसाब सां कुझु ॾींहं हुते गुज़रियुमि। उहो किताबु मूंखे हूंदो, मां कंहिं महिल उनखे भेरा ॾींदो हुउमि। सो पंहिंजे हिसाब सां मुंहिंजो दिमाग़ु अञा खुले न पियो, न ठिकाणे ते अचे पियो। पोइ थोरो घणो मूंखे माण्हू बि वणणु लॻा ऐं थोरो घणो मानी बि मूंखां वणणु लॻी ऐं मां साॻे पंहिंजे हिसाब सां ईंदो रहियुमि, पंहिंजे हिसाब सां जीअं हुयुमि पहिरियां। जॾहिं मुंहिंजे बाबा साईं ख़बर पई, पंहिंजे हिसाब सां उहो साॻे मतिलबु त हकीम खे इनाम इकराम ॾेई मूंखे पंहिंजे हिसाब सां पंहिंजे घर वठी हलियो ऐं मूंखे पंहिंजे हिसाब सां मालात अलॻि ठाराईं, जीअं शोर शराबो घटि हिन वटि हुजे। मां उन हिसाब सां पंहिंजे मालात में रहणु लॻुसि ऐं उन किताब ते मुंहिंजी तवजह पंहिंजे घर जॾहिं मोटी आई, मुंहिंजी सवायूं थी पई। पोइ उन में पंहिंजे हिसाब सां हिकु अहिड़ा शिला हुजनि जो मूंखे पचाइणा पवनि पिया। पोइ पंहिंजे हिसाब सां मूं बाबा साईं खे अॻे आर्डर ॾिनुमि त सभु शइ मूंखे महीने खनि जी हिते खपे, महीने जे विच में को माण्हू मुंहिंजे अॻियां न लड़ी अचे। ऐं मां उन किताब जी मतिलबु त सामान करे करे अची पढ़ाई चालू कई। मां पढ़ाई चालू कयमि। सॼे महीने में मां हिकु जॻह ते वेही उहो शिलो पचायो।
देवन ऐं परनि खे पंहिंजे वस में करण जो सॼो पूरो कंट्रोल मां हुननि जे हथ में आंदो। पर जंहिं महिल कंट्रोल पूरो करे बीठुमि उहे सॻई देव परियूं अचे मुंहिंजे अॻियां पेश थिया। मूंखे चवणु लॻा त असांखे तूं तंग करण जो छो थो एतिरो इल्मु हासिलु करे, असां मां तोखे छा मिलंदो ऐं छा ॻाल्हि आहे। एतिरे मां हुन देव सां सॼी ॻाल्हि कई त मां तुंहिंजी धीउ ते आशिक़ु आहियां। हुनखे परीअ लोग खे माण्हू खे हुनखे बादशाह खे चवणु लॻुमि मां तुंहिंजी धीउ ते आशिक़ु आहियां, सो सॼो कमु मां उनजे करे थो कयां, सो मां उन ते मस्तु आहियां, सो मूंखे उहा मुंहिंजे अॻियां पेश कर। एतिरे में हू चवणु लॻो त जेकॾहिं तूं इंसानु आहे, तूं इंसानु मिटीअ मां ठहियलु आहे, असां जेका परी आहियूं ऐं देव आहियूं जेका कुझु बि आहियूं असां बाहि मां ठहियलु आहियूं, सो बाहि ऐं मतिलबु त मिटीअ जो कीअं मिलाप थींदो। एतिरे में मूंखे चवणु लॻो तूं कुझु बि थी सघे थो, सो बहरहाल तूं कंट्रोल न करे सघंदे, हुन सां कुझु ग़लति वग़ैरह थी पियो त पोइ मसइलो थी पवंदो। एतिरे मां हुनखे वाइदो वग़ैरह चवणु लॻुमि त मुंहिंजो वाइदो आहे, सो मां कॾहिं बि इहो ग़लति वग़ैरह न कंदुसि, सो रुॻो मूंखे परी मुंहिंजे अॻियां पेश कर। मां हुनखे ॾिसणु थो चाहियां, उन लाइ बेक़रार आहियां, सॼो कमु जेको कयो आहे सो मां हुनजे करे कयो आहे। अदा एतिरे में हुनखे एतिरा लफ़्ज़ चयमि पे, एतिरे में हू गाइबु थी वियो आहे, साॻी परी अचे मुंहिंजे अॻियां पेश थी। अदा उहा परी जो मां ॾिठी त सालनि खां पोइ ॾिठमि, सो मुंहिंजे जिस्म में जान में साह पियो ऐं मां एतिरो ख़ुशि थियुमि जो मुंहिंजी ख़ुशी जो को ठिकाणो ई न हुजे। ऐं हुन परीअ खे पंहिंजे हथ में ॾेई अदब एतिराम सां हुन पंहिंजे कमरे में विहारियमि ऐं हुन सां हाली हवाले थियुमि ऐं हुन सां पंहिंजो गुफ़्तगू करणु चालू कयुमि। अदा कुझु ॾींहं गुज़रिया, हफ़्तो महीनो ॾेढ गुज़रियो, हूअ परी मुंहिंजे कमरे में रहे पई, सभु कुझु मूंखे दरबारी पुॼाइनि पिया ऐं उहा नौकर चाकर पुॼाइनि पिया, वरी परीअ जो खाधो ऐं मां पंहिंजो खाधो पंहिंजे कमरे में घुरायां पियो। कुझु ॾींहं गुज़रिया ऐं मूं ते हिकु शैतान सुवारु थी पियो त मां हुन सां वाइदो कयुमि त परीअ सां मां अहिड़ी छेड़छाड़ न कंदुमि ग़लति, सो मुंहिंजो शैतानी एतिरो ख़्यालु पिए थियो, मां हुन सां थोरो क़दम प्यार मुहबत जो सवायो वधाइणु चालू कयो। जॾहिं मां पूरी तरीक़े सां कंट्रोल मां निकिरी वियुसि, पोइ मूंखे पंहिंजे हिसाब सां ख़्यालाती दौरु पियो, मां हुन सां उहो मतिलबु जेको न करणु खपे सो मूं ग़लति कमु करणु चालू कयो। अहिड़े हिसाब सां मुंहिंजे मतिलबु त अहिड़ो शैतान मूंखे बिगड़ायो, सो मूंखे ख़बर ई न पई। ओचितो मूंखां कीअं हिकिड़े हमराह चयो त तूं जॾहिं इहो कमु करे थो, सो इहो किताबु पाक आहे, इहो किताबु मूंखे ॾे। पाणे कुदरती मूंखे आवाज़ु सम्झ में आयो, मूं हुनखे बिना सोचे सम्झी उहो किताबु हथ मां ॾेई छॾियो। ऐं हुन परिस्तान ऐं मुल्क वारे बादशाह मूंखे चयो त मुंहिंजी धीउ सां तूं तोखे ॾेई थो वञा, पर इहो किताबु पाण खां परे न कजांइ। पर मूंखां किताबु हिकिड़े हमराह वठी छॾियो, सो मां पंहिंजे हिसाब सां सफ़ा फुल ख़्यालात में अची वियुसि। एतिरे में परी मूंखे पंहिंजे हिसाब सां हौसले में चपाट कई, मां हौसले में साॻे में मोटियुमि त ॾिठुमि भला मुंहिंजी परी कीअं मतिलबु देव जे हथ में आहे, उहा परी बि हथ में आहे ऐं किताब बि हथ में आहे। एतिरे में मूंखे उहा मेणो ॾेई तानो चवणु लॻी त साॻी इंसानी रगतूं ॾेखारी न, कयईं न लालच वाइदे ते पूरो न आहे न, सो मूंखे एतिरे में चयूं ऐं उहा पंहिंजे हिसाब सां किताब सिधो परी गाइबु थी वई, उहो देव खयूं हलियो वियो। अची मां परेशान थी पियुमि, साॻे हिसाब सां इल्मु इकराम ॾाढो पढ़ियो हुउमि, सो मां पंहिंजे कमरे मां निकितुसि, अची हुनजी तलाश करणु चालू कई। जेको मां पढ़ाई इल्मु कयो सो मुंहिंजी वस खां ॿाहिरि, उहो पढ़ाई मुंहिंजो दिमाग़ ई कमु छॾे वियो, उहा पढ़ाई मतिलबु जेकी कया पियो असर ई न पई करे। सो मां पंहिंजो ज़ोर ॾिनो हेॾां हेॾां, पर कुझु बि न थी सघियो। सो मां मजबूर हालत में थी वियुसि, सो मूंखे का ॻाल्हि वणे न पई। सो मां पंहिंजे मालात खां निकिरी मतिलबु त बर मुंहुं कयुमि, चयुमि त सोचां त काॾे वञा, छा कयां। अची हकिल न हो कर की जबलनि में पहाड़नि में पंहिंजे हिसाब सां तौबा ताइब थियुमि ऐं रब खां माफ़ी घुरियमि। उनखे परीअ खे नालो वठी सॾणु लॻुमि, उनजे पीउ खे सॾणु लॻुमि त मूंखां ग़लती थी वई आहे, मूंखे ग़लतीअ जी माफ़ी ॾियो। एतिरे में हिकु पहाड़ ते चढ़ी, जबल ते चढ़ी, मूं सोचियो त बणा अहिड़ी ज़िंदगीअ खे मरणु भलो आहे, सो मां टप ॾियणु वारो हुउमि। हिकु निकाब मतिलबु त बूट हणी अॼु हमराह अची मूंखां टप ॾियणु वारो हुउमि त मुंहिंजी बांह में हथु विधाई। एतिरे में चवणु लॻो त इहे चरिया तूं पंहिंजी जान पाण छो थो ॾिए, सो तुंहिंजो को मतिलबु त इन ज़िंदगीअ में हर कंहिं वक़्तु मुसीबतियूं ईंदियूं न, सो जीअण जो को न को हल ॻोल्हिबो आहे। सो हाणे तुंहिंजो हल हिकु हंधु आहे, सो पंहिंजे हिसाब सां हिकु आज़ादु मुल्क मतिलबु बादशाह ॾे वञो, उन बादशाह वटि तुंहिंजो को न को हल मिली वेंदो, सो उन बादशाही जी तरफ़ वञु। सो उन बूटा वारे हमराह चहिरो जंहिंजो लिबास अछो हुजे ऐं मुंहं में चमक हुजे, उन हमराह मूंखे आज़ादु वक़्तु हिन ई बादशाह जो जीअं बादशाह में असां वेठा आहियूं हिन बादशाही जो ॾसु मिलियो। सो मां सिधो सो अची हिन बादशाहीअ में पुॻो आहियां। सो बहरहाल हाणे मुंहिंजी कहाणी इहा आहे, हाणे हुन आज़ादु वक़्तु बादशाह सां मिलंदुसि, सो उनजे अॻियां पंहिंजो बयानु कंदुसि ऐं उनजे खां मथां मतिलबु त उहो दुआ घुरंदो मतिलबु मुंहिंजो मसइलो हल थी वञे। अदा एतिरे में उहा राति पूरी थी वई।
पंहिंजे हिसाब सां सुराटो थी वियो, मुलनि जूं बांगूं अचे वियूं। हिननि खे पंहिंजे हिसाब सां चयो था कहाणी त तुंहिंजी ॿुधीसीं। अदा आज़ाद भक्त जेको बादशाह हिननि जी कहाणी ॿुधी उहो बि पंहिंजी बादशाही जे तरफ़ रवानो थी पियो। वञी सुबुह जो टाइम उते वञी निमाज़ बिमाज़ पढ़ियईं ऐं सुराटो थियो ऐं पंहिंजे हिसाब सां तकिड़ो तकिड़ो हार सिंगार करे पंहिंजे दरबार ते आयो। हिकु वज़ीर ऐं नौकर खे चयईं त फलाणे मुक़ाम में हिकु 4 फ़क़ीर वेठा अथई, हिन 4 फ़क़ीरनि खे मुंहिंजी दरबार में पेश कर। ऐं हिकु फ़क़ीर माण्हू सो उते वात पटिजी वियो, भला फ़क़ीरनि जो कहिड़ो कमु मुक़ाम में। अदा बादशाह जो आर्डर ॿुधी हिकु नौकर भॻो सिधो सो वियो, ॾिठई न वाक़ई बि उहे फ़क़ीर 4 ई उन साॻे मुक़ाम में वेठा आहिनि, हथ मुंहुं पिया नलके ते धोअनि। माना कि कंहिं शइ हथ मुंहुं पिया धोअनि पंहिंजे हिसाब सां फ़क़ीर मतिलबु त उन बादशाह जो मतिलबु त हुकुमदार पुॻो अचे नौकर, सो हिननि खे चवणु लॻो त बादशाह सलाम तव्हांखे घुरायो आहे। अदा हिननि खे बादशाह जो आर्डर थी वियो। हाणे हिननि त हेॾे नुना मना कई पर बादशाह जे दरबार में पेश कीअं अचे। बादशाह पंहिंजे हिसाब सां हिननि जी ख़िदमत लाइ सभु तयारी करे छॾी हुजे। जीअं ही आया हिननि खे पंहिंजे हिसाब सां विहारे अदब एहतराम सां ऐं हिननि खे नाश्तो वग़ैरह खाराईं हेॾां होॾां। ही परेशान हुजनि जेकर बादशाह असांखे हेॾी ख़िदमत थो करे, सुञाणूं न सुञाणूं। एतिरे में बादशाह आयो, पंहिंजे हिसाब सां अची हिननि सां मिलियो। महीने में मिली ऐं हिननि खे चवणु लॻो त तव्हां केरु आहियो ऐं कहिड़े हिसाब सां आया आहियो, जे तव्हांजी का कहाणी आहे त मुंहिंजे अॻियां पेश करे सघो था। एतिरे में चवणु लॻा असांजी का कहाणी न आहे बादशाह सलाम, असां तुंहिंजे अॻियां छा पेश कयूं, असांखे अहिड़े लफ़्ज़ ई न आहिनि जो तुंहिंजे अॻियां कुझु ॻाल्हाए सघूं। एतिरे में चवणु लॻो त तव्हां घबरायो न, जेका ॻाल्हि आहे त ॿुधायो। एतिरे में को बि मुंहिंजे अॻियां लफ़्ज़ न पियो कुझु बादशाह जे अॻियां, सो हाणे परेशान थी विया। एतिरे में बादशाह खिली हिननि खे चयो, उन छा ॻोल्हियासि आज़ाद भक्त, चवणु लॻो त तव्हां 2 फ़क़ीरनि जी कहाणी त मूं ॿुधी आहे, जेकी तव्हां मुक़ाम में खणी पाण खे कहाणी ॿुधायो पिया, सो हिन में विच में मां कहाणी तव्हांजी ॿुधी आहे। बाक़ी 2 फ़क़ीर आहिनि, सो पंहिंजी कहाणी बयानु कनि, उन खां बाद में मां पंहिंजे तव्हांजे मसइले जो हल ॻोल्हींदासीं। पर तव्हां लारायो था, सो मुंहिंजे अॻियां कुझु बयानु नथा कयो। पहिरियां मां तव्हांखे पंहिंजी ज़िंदगीअ जो को मतिलबु त अहम हिसो बयानु करे ॿुधायां थो, सो बादशाह जो ते बयानु तव्हांखे ॿिए टुकड़े में तव्हांखे ॾींदासीं। तो हिन चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं हिन सां गॾु रहिजो। सो कहाणी में थोरी दिक़त थी आहे, छाजे करे जो नओं आहियां, मतिलबु नईं मां खईंदमि, सो निड़ीअ जो मसइलो थोरो घणो आहे, आवाज़ जो बि। सो दुआउनि में यादि रखिजो। कुर्बान कलोड़े खे अलाह निगहबान। वरी कंहिं नई कहाणी सां गॾु